सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं तव्हां बि असांजे लाइ दिलि सां दुआ कयो था। तव्हांजी दुआउनि जे तुफ़िल असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं ऐं ठीकु ठाक हुजण जो हिकिड़ो राज़ इहो बि आहे त परेशानियुनि खे थोरो छॾे छॾिजे ऐं हरू बि कंहिंसां बहस बि न कजे, पंहिंजे कम सां कमु रखिजे त उहे माण्हू ठीकु ठाक रहनि था, उहे परेशानियुनि खे मुंहुं नथा ॾियनि। कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदो आहियां त कई माण्हू हरू बि अजायो बि बहस करे वठंदा आहिनि जिन खे कंहिं मामले जी ॼाण सही नमूने सां न हूंदी आहे, पर पोइ बि विच में का न का अहिड़ी ॻाल्हि करे वठंदा आहिनि जो ॿिनि माण्हुनि जे विच में पोइ झेड़े जो बि इम्कानु थी सघंदो आहे। इन जे करे कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा आहियूं त मुख़्तलिफ़ होटल्स ते, सराय ते या अहिड़ियुनि जॻहियुनि ते लिखियलु हूंदो आहे त बाबा हिते सियासी गुफ़्तगू करणु सभ खां पहिरियां त मना आहे, छो त सियासी गुफ़्तगू करण सां माण्हू पोइ विछड़ी पवंदा आहिनि बहस में। पोइ कंहिंजो कहिड़ो लीडर पसंदीदा आहे, कंहिंजो कहिड़ो लीडर पसंदीदा आहे, को चए थो साईं कुझु बि थी पवे, इमरान ख़ान साहिब खे वक़्तु ॾिनो वञे ऐं मौक़ो ॾिनो वञे, भली हेतिरी बि महांगाई थी वञे, केतिरी बि महांगाई थी वञे, असां ख़ान साहिब सां गॾु आहियूं। को वरी चवंदो न साईं इन खां पहिरियां त जेको हुकुमरान हुयो नवाज़ शरीफ़ साहिबु, उहो त सफ़ा ईअं भलो माण्हू हुयो ऐं दीनदार माण्हू हुयो, नमाज़ पढ़ंदो हुयो। पोइ अची बहस करणु शुरू कंदा, पोइ विच में अटकी पवंदा। टियों माण्हू वरी चवंदो साईं ज़रदारी साहिबु इन्हनि ॿिन्ही खां भलो आहे। सो इन्हनि जेके आहिनि से मामलनि खां थोरो परे रहो। जेकॾहिं को अहिड़ो मामिलो जेकॾहिं वाक़ई में बि तव्हांखे ॼाण सही नमूने सां आहे, प्रॉपर ॼाण आहे, त पोइ ठीकु आहे, पोइ बहस करे सघिजे थो, पोइ तजिया निगारी करे सघिजे थी। पर हिकिड़ी इहा जेका आहे सा सिट जेका असां ज़हन में रखी ऐं जुमिलो जेको आहे अदा करे वठंदा आहियूं त भाउ फलाणो भलो ऐं फलाणो ढिलो। सो भलो छाजे करे हुयो, ढिलो छाजे करे हुयो, इन ॻाल्हि खे थोरो माना सही नमूने सां जेकॾहिं वाज़े करे ॼाणो था त पोइ ठीकु आहे। बाक़ी हरू कंहिंसां बहस में न अटको ऐं सियासतदाननि खे महिरबानी करे एतिरी अहमियत बि न ॾींदा कयो। सियासतदाननि खे एतिरी अहमियत ॾियो जेतिरी हू तव्हांखे ॾींदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी अहमियत सियासतदाननि जी ॾाढो केतिरी आहे। सो कीअं तव्हां मिलणु वेंदा आहियो त कीअं तव्हां सां मिलंदा आहिनि ऐं कीअं वरी तव्हां वोट ॾियण खां पोइ दरबदर थींदा आहियो ऐं उनखां पोइ वरी जेकी मुश्किलातूं तव्हांजे पले पवंदियूं आहिनि, जेकी ॾुखिया ॾींहं तव्हां ॾिसंदा आहियो। सो इन्हनि खे एतिरी अहमियत ॾियो जेतिरी अहमियत हू लहनि था बसि हिकिड़ी हद ताईं। घणा माण्हू वरी शौक़ीन हूंदा आहिनि त वञी करे उन्हनि सां फ़ोटोग्राफी कराईंदा आहिनि, पोइ वरी लय कंदा आहिनि, वरी चवंदा आहिनि असांजो दिलबर दोस्त आहे, असांजो मोहबती प्यारो माण्हू ॼणो गॾु पढ़िया हुजनि। सो इन्हनि शयुनि खां पासो कयो, छो त कूड़ खे पाड़ न हूंदी आहे ऐं उहो अमरा जंहिंसां तव्हां ईअं फ़ोटो कढी करे वॾी हिकिड़ी हाम हणो था, उहो थी सघे थो त कंहिं वक़्तु कंहिं महिल कंहिं मौक़े ते तव्हांजो को दोस्त हुन सां गॾु मिली पवे ऐं तव्हांजे नाले पुछा करे त हू अमरा तव्हांखे सुञाणे ई न, त पोइ इन इंसल्ट खां बचण जे लाइ बि अहिड़ी उबराइप न कजे त बहितर आहे। ॿिया मिड़ई कुल ख़ैरु आहिनि, उमेदु आहे तव्हां बि ख़ैरियत सां मज़े में हूंदो। सो सभ खां पहिरियां सुबुह जो पहर आहे त के सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां कंदा आहियूं ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त जेकी दोस्त ख़ासि तौर ते परेशान आहिनि त कीअं सिलसिलो वधंदो, महांगाई वधी वई आहे, बेरोज़गारी वधी वई आहे। सो उन्हनि जे लाइ वरी हुकूमत वरी हिकिड़ी नई पॉलिसी बि जोड़ण वारी आहे ऐं काबीना जो जॾहिं इजलास थियो, वज़ीर आज़म साहिबु चयो त हाणे जेकी घटि आमदनी वारा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ पेट्रोल वरी उन्हनि ते सब्सिडी ॾियण जी माना सिफ़ारिश कई वई आहे या गौर वीचार कयो वियो आहे। हाणे इलाहिनि माण्हू खे इहा उणतुण आहे त इहो अमल कीअं थींदो, कीअं पेट्रोल पंप्स ते वेंदासीं ऐं उन्हनि खे कीअं ॿुधाईंदासीं त असां ग़रीब माण्हू आहियूं, भली असांखे पेट्रोल सस्तो ॾियो। चवनि था त कार वारो न, बाक़ी रक्षा वारो, मोटरसाइकिल वारो, इहे जेकी घटि आमदनी वारा माण्हू आहिनि या जेकी ख़ासि तौर ते ट्रांसपोर्ट जो जेको निज़ाम आहे या जेकी किराए ते गाॾियूं हलनि थियूं, उन्हनि जे लाइ हिकिड़ी सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़बर न आहे छा थियण वारो आहे। हाणे असुलु मसइलो इहो आहे त पेट्रोल वधण सां आम वहापे जूं शयूं वधंदियूं आहिनि ऐं जिन खे तव्हां सब्सिडी ॾियण जी ॻाल्हि कयो था, किन माण्हुनि जो ख़्यालु आहे, किन माण्हुनि जो तजुर्बो इहो आहे त जेकी असांजा आम माण्हू आहिनि, जेकी ग़रीब माण्हू आहिनि, हिकु त उन्हनि वटि गाॾियूं आहिनि ई कोन। सो उहे पेट्रोल जी क़ीमत वधण चढ़ण सां उन्हनि जो उहो अहिड़ो ख़ासि तालुक़ु न आहे। पर पेट्रोल जॾहिं वधे थो त उन्हनि जे जेके आम वहापे जूं शयूं आहिनि उहे वधी वञनि थियूं, उन्हनि सां उन्हनि खे नुक़सानु थिए थो, उनजे करे उहे ॾुखिया ॾींहं ॾिसनि था। बाक़ी पेट्रोल वठी हाणे असांखे पीअणो न आहे जो असां चऊं त 5 रुपया जेकॾहिं घटि मिलंदो त असां 4-5 लीटर वठंदासीं त असांखे एतिरो फ़ाइदो पवंदो, जेकॾहिं 40 लीटर वठंदासीं त असांखे एतिरो फ़ाइदो पवंदो। सो ख़बर न आहे छा थिए पियो, पर हुकूमत इन हवाले सां इहो करे पई जेका तव्हां ताईं ताज़ी अपडेट ॾियूं पिया त जेकी असांजा पोरियत तबिको आहे, जेकी रक्षा ड्राइवर्स आहिनि या रक्षा हलाईंदड़ आहिनि या जेकी ट्रांसपोर्ट ख़ासि तौर ते किराए जूं जेकी गाॾियूं हलाईंदड़ आहिनि या बाइक वारा आहिनि, उहे बाबा हाणे थोरी सब्सिडी उन्हनि खे ॾियण जो
ऐलान कयो वियो आहे। पोइ हाणे इहो कॾहिं थिए, तरीक़ेकार छा वाज़े थींदो इहा ख़बर न आहे। बाक़ी के माण्हू दोस्त चवनि था, मां कल्ह टियों टिकटॉक ॾिठुमि पए त उते बि कॾहिं कॾहिं फनी वीडियोज़ बि ईंदियूं आहिनि। सो उते हिकिड़े इमरान जी हिकिड़ी वीडियो हुई त बाबा ॻाल्हि इहा आहे त केतिरो बि पेट्रोल महांगो थिए इमरान ख़ान साहिबु, असां 50 जो पहिरियां बि विझराईंदा, हाणे बि 50 जो विझराईंदासीं, पोइ पवे भले केतिरो बि। सो इहो बि चकर आहे। सो हाणे ॾिसिजे त छा थो थिए। बाक़ी मुल्की सतह ते जेका महांगाई आहे उनजे ख़िलाफ़ु अपोज़िशन वारनि बि थोरो माना ईअं खड़को कयो आहे। अलाउ करे सही नमूने सां खड़को थिए। मौलाना फज़लुर रहमान साहिब बि चवे थो त जेकॾहिं अवाम अॻियां निकिरी अचे, अवाम सिधो थी वञे ऐं रोडनि ते निकिरी अचे त असीं उन्हनि सां सहकार करण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी एहतजाज मुज़ाहिरा वकीलनि जा बि हलनि पिया, बार एसोसिएशन्स बि मुज़ाहिरा कनि पियूं। सो इहा सॼी सूरत हाल आहे त ॻणिती जोगी सूरत हाल। आलमी सतह ते जेके ॾिसूं त महांगाई वधी बि आहे, पर हुकूमत जी इहा ज़िमेदारी हूंदी आहे। के माण्हू बहस कंदा आहिनि त साईं महांगाई त मुल्की सतह ते वधी न आहे, आलमी सतह ते वधी आहे। सो इन जे करे हुकुमराननि खे इहो चवणु अजायो थींदो त उहे असां सां नाहकु कयूं वेठा आहिनि। पर हुकुमराननि जो इहो कमु हूंदो आहे, जीअं हाणे सब्सिडी जी ॻाल्हि कई त बाबा केतिरो बि तव्हांखे महांगो मिले थो को बि आइटम, का बि शइ, त पोइ तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त ग़रीब गुरबे ताईं, ग़रीब तबिके ताईं तव्हां उन्हनि खे थोरो सहूलियतूं ॾेई करे मुहैया कयो, छो त उन्हनि जी पहुच खां उहे परे हूंदा आहिनि। ॿी ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ इहा आहे, पोरितनि सां सुबुह सुबुह मुखातिबु थियां थो ऐं उन में इहा ख़ुशख़बरी बि आहे त वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह साहिब जी जेका कल्ह गुफ़्तगू मूं ॿुधी पई, उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि वाज़े तौर ते उन चिटे नमूने सां चई छॾी आहे त को बि इदारो जेकॾहिं 25,000 खां घटि पघार ॾींदो त उनजे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। को बि पोरियत कंहिं बि इदारे में कमु करे थो, जेकॾहिं उनजी पघार 25,000 खां घटि आहे त पोइ उहो आवाज़ु पंहिंजो उथारे सघे थो, उनखे ॿुधाए सघे थो। बाक़ी त साईं तव्हांखे ख़बर आहे त अमल थियणु न थियणु उहा ॿी ॻाल्हि आहे। भई ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ आहे त 25,000 पघार घटि में घटि रखी वई आहे। सो हाणे घटि में घटि 25,000 पघार वारा माण्हू जेकी जिन जी घटि पघार आहे, अञा बि 10-15,000 ते आउं ॾिसंदो आहियां किथे गॉड लॻियल आहिनि माण्हू, किथे पियून लॻियल आहिनि माण्हू, उन्हनि जी अञा ताईं बि 10-15,000 पघार आहे। त उन्हनि जे लाइ इहा ख़ुशख़बरी आहे त 25,000 ताईं पघार जो हिकिड़ो सिलसिलो जोड़ियो वियो आहे। को बि इदारो कहिड़ो बि हुजे, भले पोइ उहो केतिरो बि सर्वाइव करे, केतिरो बि छा करे, पर उनखे 25,000 घटि में घटि आम मुलाज़िम जी पघार रखणी आहे। इन खां वधीक पघार थी सघे थी। सो इहे ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयूंसीं। इन खां सवाइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां सां शेयर कयूं था। सुबुह सुबुह सां जेकॾहिं तव्हां नेरनि कयो था त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। नेरनि करण सां तव्हांजी सिहत सुठी रहंदी, तंदुरुस्तु रहंदो, फिटफाट रहंदो। नेरनि ज़रूरु कंदा कयो, ईअं ख़ाली पेट न वेंदा कयो। किन माण्हू खे तकड़ हूंदी आहे, किन माण्हू खे जल्दी हूंदी आहे त ऑफिस पहुचणो आहे, पोइ जल्दी जल्दी में चांहि जा 2 ढुक हणंदा या मानी जो 1 अधु गिरह हणंदा या जेको ब्रेड वग़ैरह खाई करे निकिरंदा आहिनि। सो उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां सभ खां पहिरियां पंहिंजे लाइ टाइम कढो ऐं सुबुह जो जेका नेरनि आहे उहा ठीकु ठाकु तरीक़े सां कयो, सुठे नमूने सां कयो। जेकॾहिं नेरनि सुठी हूंदी तव्हांजो सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो। पर जेकॾहिं मंझंदि जो टाइम थिए थो ऐं तव्हांखे हल्की फुल्की बुख लॻे थी त उन वक़्तु बि कुझु न कुझु खाइणु ज़रूरी आहे। सो छा तव्हां खाईंदव उनजे लाइ आउं तव्हांखे ॿुधायां थो त वीटेबल जा ॾाढा सुठा बिस्किट मार्केट में अची विया आहिनि। ॾाढा भला बहितरीनु बिस्किट मार्केट में मौजूदु आहिनि। ऐं वीटेबल वारनि जो इहो पैगाम आहे त हीउ अहिड़ो बिस्किट आहे जंहिंमें अन्न जेको आहे उनजी ग़िज़ाइयत उन में शामिलु कई वई आहे। माना अन्न त ईमान आहे हूअं चवंदा आहिनि, पर हूअं बि ताक़त वारी शइ आहे। सो उन में अन्न जी ग़िज़ाइयत शामिलु कई वई आहे। ऐं वीटेबल में हिकु जेको नॉर्मल जेको बिस्किट थिए थो उहो 5 भेरा वधीक जेको आहे सो उन में फाइबर आहे। आम बिस्किट खां वधीक 5 भेरा उन में फाइबर रखियो वियो आहे। ऐं हीउ बिस्किट जेको आहे सो तव्हांखे एक्टिव कंदो आहे। हीउ बिस्किट तव्हांखे खाइण खां पोइ हेल्दी रखंदो आहे। जेके ॾुबरा आहिनि मुंहुं जहिड़ा माण्हू उहे बि जेकॾहिं हल्की फुल्की जेकॾहिं बुख उन्हनि खे लॻे थी त वीटेबल जा बिस्किट जेकॾहिं खाईंदा त उहे ठीकु थी सघनि था, बहितर थी सघनि था। ऐं वीटेबल जेको हाई फाइबर आहे उन में ऐं गॾोगॾु शुगर फ्री में बि उहो दस्तियाबु आहे। माना जेके शुगर जा मरीज़ दोस्त आहिनि उहे इन ॻाल्हि खां बिल्कुलु ई हाणे परेशान थियणु छॾे ॾियनि त हीउ बिस्किट खाइण सां उन्हनि सां को मसइलो थी सघे थो। सो शुगर फ्री बि आहे वीटेबल जो बिस्किट, उहो बि तव्हां वठी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां ठीकु ठाकु आहियो त पोइ वीटेबल जा बिस्किट मार्केट में मौजूदु आहिनि जिन में फाइबर आम बिस्किट खां थोरो वधीक आहे, बल्कि 5 भेरा मिक़दार में वधीक आहे। सो तव्हांखे हेल्दी रखंदो ऐं तव्हांखे सिहतमंद रखंदो। इन में अन्न जी जेका ग़िज़ाइयत आहे उहा भरपूर आहे। सो वीटेबल जा बिस्किट ॾाढा ज़ाइक़ेदार आहिनि, मज़ेदार आहिनि, भला आहिनि, खाइण में टेस्टी आहिनि, लज़ीज़ आहिनि। हूअं बि चवंदा आहिनि त जेका शइ मज़ो करे, जेका शइ चस्सु ॾे, उनखे वठी करे पाण जेकॾहिं सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं उहो बिस्किट खाऊं या उहा शइ खाइजे त उहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि थींदी आहे। सो वीटेबल जा बिस्किट मार्केट में मौजूदु आहिनि।
तव्हां ॾिठा बि हूंदा, पर जेकॾहिं ॾिठा न आहिनि तव्हां त अॼु जेकॾहिं को सोदो सर्फ तव्हांखे वठिणो आहे त पोइ ॿारनि जे लाइ बिस्किट ज़रूरु वठिजो। महिमान जी ख़ातिर तवाज़ा बि थी वेंदी आहे इन बहाने सां। महिमान ईंदा आहिनि त पोइ चांहि सां गॾु बिस्किट उन्हनि खे सर्व कबा आहिनि। सो वीटेबल जा बिस्किट मार्केट में मौजूदु आहिनि। अन्न जी ग़िज़ाइयत उन में भरपूर आहे। आम बिस्किट खां 5 भेरा वधीक मिक़दार में उन में फाइबर विधो वियो आहे, जेको तव्हांखे हेल्दी रखे थो, जेको तव्हांखे फिटफाट रखे थो, जेको तव्हांखे सेट रखे थो। हाणे सेट रखण जे लाइ वरी ॿियूं शयूं बि खोड़ सारियूं आहिनि, उन्हनि ते पाण थोरो डिस्कस कंदा हलंदासीं, छो त सिहत तंदुरुस्ती नेमत आहे। सो इन नेमत खे पाण कीअं सुठो करे सघूं था, इन नेमत मां कीअं फ़ाइदो वठी सघूं था। सो इन जे लाइ असां मोज़िज़ डॉक्टर अॼु घुराया आहिनि ऐं ख़ासि तौर ते अॼु जेको ॾींहुं आहे आयोडीन जी कमी, माना आयोडीन जी कमी इन हवाले सां जागृता जो अॼु ॾियारो मल्हायो पियो वञे। आयोडीन जी कमी असां में छो थिए थी ऐं इन हवाले सां ग़िज़ा खे कीअं असां बहितर करे सघूं था ऐं US जेकी प्रोग्राम आहिनि उन्हनि हवाले सां पाण इन ते डिस्कस कंदासीं। मोज़िज़ डॉक्टर असां सां थोरी देरि में मुखातिब थींदा, उन्हनि सां तव्हांखे हाली अवाली कबो, तव्हां टेलीफोन बि करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। को सुवाल तव्हांजे ज़हन में आहे त पुछा करे सघो था। नंढड़ी साही वठां थो, मोटी अचां थो, तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नंढड़ी साही वरितीसीं, मोटी आयासीं। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंध। मोटी अचण महिल तव्हांखे मोज़िज़ महिमाननि सां मुलाक़ात कराईंदा आहियूं। अॼु असां वटि मोज़िज़ डॉक्टर गॾु आहिनि जिन खां तव्हां को सुवाल बि करे सघो था। अॼु असां ख़ासि तौर ते आयोडीन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। आयोडीन जी कमी जागृता जो अॼु ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं मोज़िज़ महिमान जेकी गॾु आहिनि उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदो रहां। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत तव्हां TV स्क्रीन ते ॾिसंदव पाण न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिशन इंटरनेशनल सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं डॉक्टर बि आहिनि। डॉक्टर फातिमा असां सां गॾु आहे, उन्हनि खे असीं वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा, कैसे हैं? ठीक हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, आप खैरियत से? बिल्कुल ठीक ठाक, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं ॿियो जेको मोज़िज़ महिमान आहे उहो पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आहे डिपार्टमेंट ऑफ हेल्थ जो। सो भलीकार चऊं था डॉक्टर नवीद भुट्टो साहिब असां सां गॾु आहे। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो डॉक्टर साहिब? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। लख थोरा तव्हांजा, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, असांजे प्रोग्राम में आयो। उस्ताद मोहरम नाज़ पहुची वियो आहे, उनखे भलीकार चऊं था। उस्ताद साईं कीअं आहियो? महिरबानी, ठीकु आहियो? तव्हां पाण पहुता फनकार, तव्हांजो रस्ते में लॻे थो। ख़ैर आहे, अची विया। पर तव्हां पाण ई माना आले न हलायो, हरफन मोलायो, फनकार अचे न अचे तव्हां खां ई कलाम ॿुधी सघूं था। इहा तव्हां में क्वालिटी आहे। तव्हां माना ॿ शयूं करे सघो था, हिकु वॼायो बि था, ॻायो बि था। वाह वाह, मूंखे त बहुत थींदो आहे कॾहिं कॾहिं मां न अचां तव्हां न वरी शुरू थी वञो मेज़बानीअ में बि। वॾी मेहरबानी, लख तोरा। अच्छा, मुझे सबसे पहले तो स्टार्ट आपसे लेते हैं डॉक्टर फातिमा जी। मुझे ये बताएं कि ये आयोडीन है क्या? आयोडीन एक मिनरल है, एक मादनियात होता है जो कि ज़मीन से निकलता है और ये हमारी ग़िज़ा का बहुत अहम जुज़ होता है। लेकिन ये कि पहले ज़माने में ये ज़मीन में पाया जाता था, लेकिन विद द पैसेज ऑफ टाइम, वक्त के साथ साथ जो है वो ज़मीन की ऊपरी सतह पर पाया जाता है। तो वक्त के साथ साथ बारिशों की वजह से और जो हम दरख्त और जंगलात काटते हैं उनकी वजह से ऊपर की सतह की जो मिट्टी है वो बह जाती है दरियाओं के साथ, दरिया के पानी के साथ। तो वो जो आयोडीन है वो सरफेस से आहिस्ता आहिस्ता जो है वो ख़त्म होती चली जा रही है। तो इस मादनी कमी को, जो कि हमें पहले ज़मीन से मिलती थी अब ज़मीन से नहीं मिलती है, तो इसको हमें पूरा करने के लिए जो है वो दूसरे तरीके जो इख्तियार करने पड़ते हैं। क्यों ज़रूरी है ये भी बताते चलिए। बिल्कुल, ये बहुत ही इम्पॉर्टेंट एक मिनरल है जिसकी बहुत ही मामूली मिकदार हमारी जिस्म की रिक्वायरमेंट है, लेकिन चूंकि ये हमारी बॉडी के अंदर स्टोर नहीं होता। ये कहीं हमारी बॉडी में जो है वो कहीं मतलब लाइक होता ये थायराइड ग्लैंड में है जो कि हमारे गले में गदूद होता है, लेकिन ये और थायराइड हार्मोन जो एक बहुत ही इम्पॉर्टेंट हार्मोन है, उस हार्मोन के बनाने के लिए, उसके काम करने के लिए इस मादनी जुज़ की बहुत शदीद ज़रूरत होती है। ये बॉडी में हमारे स्टोर नहीं होता, इसलिए हमें आयोडीन की रोज़ाना की बुनियाद पर ज़रूरत होती है। और बहुत ही मामूली मिकदार, जो कि हमारी पेन की नोक होती है, टिप, उस मामूली मिकदार में हमें ये डेली बेसिस पे चाहिए होता है, रोज़ाना की 150 माइक्रोग्राम्स हमें ये चाहिए, हमारी डेली रिक्वायरमेंट है। और पूरी ज़िंदगी में हमें सिर्फ इसका 1 चम्मच चाहिए होता है, पूरी ज़िंदगी में। लेकिन चूंकि हमारी बॉडी में वो स्टोर नहीं हो सकता, इसलिए हमें उसको रोज़ाना की बुनियाद पे लेना है। तो हम जो है वो अगर स्टोर हो जाता तो 1 चम्मच ले लेते पूरी जिंदगी में। सही बात है। लेकिन ये कि ये अल्लाह ताला की शान है कि मतलब हमें इसको डेली बेसिस पे ही चाहिए। पहले तो ये ज़मीन में चूंकि होता था, लोग सब्जियां वगैरह जो खाते थे और जो मवेशी
उस सब्ज़ी को खाते थे, उस घास को खाते थे, उसके अंदर ये मिनरल ऑटोमेटिकली बॉडी के अंदर आ जाता था। लेकिन अब चूंकि ज़मीन की सतह पर से ये आयोडीन ख़त्म हो चुका है, इसलिए हमें इसको जो है वो किसी ने और फॉर्म में जो है वो लेना होता है। तो अब इसके डिफरेंट तरीके हैं कि किस तरह से हम इसको जो है अपनी ग़िज़ा में शामिल कर सकते हैं। इसकी कमी से क्या होते हैं, उसके अलहदा बहुत सारा इम्पैक्ट्स हैं। अगर अभी इस वक्त आप चाहें तो मैं आपको बता सकती हूँ। मैं डॉक्टर साहब से थोड़ा पूछ लूँ, डॉक्टर साहब हर उम्र के ग्रुप जे लाइ अहम है छा भला, माना को एज फैक्टर इन में न हुजे, भले नंढा ॿार वॾा सभिनी जे लाइ अहम आहे? बिल्कुलु, थैंक यू, महिरबानी तव्हांजी जो असांखे अॼु तव्हां सुबुह जी नशरियात में घुरायो। ऐं अॼु जीअं तव्हां डिस्कस कयो त अॼु वर्ल्ड आयोडीन डे आहे, ऐं त आयोडीन जी इम्पोर्टेंस छा आहे ऐं उनखे कहिड़े नमूने सां जीअं डॉक्टर फातिमा डिस्कस कयो त शो इम्पोर्टेंट आहे, उनजा सिहत ते कहिड़ा उनजा असरात थी सघनि था। बिल्कुलु, ऐं इहो आयोडीन त असांजो जीअं डॉक्टर फातिमा चयो त रोज़ु असांखे खाइणो आहे हिकिड़े मखसूस यानी तमामु घटि मिक़दार में, छो असां वटि स्टोरेज उनजी कोन थी थिए। कुझु अहिड़ा एलिमेंट हूंदा आहिनि जेके बॉडी में स्टोर थींदा आहिनि त उनजी रिक्वायरमेंट पूरी थींदी रहंदी आहे, पर आयोडीन आहे असांखे रोज़मर्रा खाइणो पवंदो आहे। त उन में जेके न खाइण सां ॿार बि मुतासिर थींदो आहे, नौजवान छोकिरियूं बि थींदियूं आहिनि, वॾा पोड़ा बि थींदा आहिनि, ऐं जवान औरतूं ऐं जेके पेट सां माऊं थींदियूं आहिनि उहे बि मुतासिर थींदियूं आहिनि। त इहो असांखे रोज़ु सभिनी हर एज ग्रुप जे लाइ वठणु लाज़मी आहे। असां जे करे खाईंदासीं त फिट रहंदासीं, न खाईंदासीं त उनजा जेके मुख़्तलिफ़ जेके साइड इफेक्ट चऊं या उनजा असरात चऊं त जेके असां हाली डिस्कस बि कंदासीं त कहिड़ा कहिड़ा असरात थी सघनि था जेकॾहिं असांजी आयोडीन असांजे जिस्म में का कमी आहे। हाणे इहो त असरनि ते पाण ॻाल्हायूं था, पोइ हिनजो हल छा आहे त माना आयोडीन मिलियल लूणु वठी अचूं, छा कयूं? इहो लिखियलु हूंदो आहे विच में इहा मुहिम बि हली त आयोडीन मिला नमक इस्तेमालु करे। जी जी बिल्कुलु, ऐं इनखे त असां भरपूर इनखे असां चवंदा आहिनि न प्रोमोट बि कंदा आहियूं ऐं हर जॻह ते, ऐं इन जे लाइ डॉक्टर फातिमा वधीक इन ते बि ॻाल्हाईंदी त जेको आहे सो आयोडीन मिलक नमक जेको असां वटि मार्केट में अवेलेबल आहे हाणे असांजी चॉइस थी वई आहे। माना असां उन ते एतिरो सुठो कमु कयो आहे, ऐं डॉक्टर फातिमा न्यूट्रिशन इंटरनेशनल थिए ऐं पैरेलल गवर्नमेंट ऑफ सिंध हेल्थ डिपार्टमेंट जेको उन ते कमु कयो, जो असां वटि उनजी लेजिस्लेशन सिंध ते बि आहे, ॿियनि सूबनि में बि आहे, नेशनल लेवल ते बि आहे। त सिंध में इहा आहे त जेको बि अगरि लूणु ठहे थो ऐं आयोडाइज़ नथो करे त उन ते असांजी सिंध गवर्नमेंट एक्शन बि वठे थो, जेको असां वटि सिंध फूड अथॉरिटी आहे, ऐं उन ते भरपूर एक्शन वठे थो। ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ा फैक्ट्रियूं ॾिठियूं वयूं आहिनि जेके वक़्त सां गॾु जेकॾहिं उहे 45 यानी आयोडीन मिलाक नथियूं ठाहिनि त उहे सील बि कयूं वयूं। सो तंहिंजे करे इहो असांजो हिकिड़ो एक्शन बि आहे त जॾहिं बि असां मार्केट में, ऐं असां जेकॾहिं 4 हिते वेठा आहियूं इहो बि ॾिसूं त जॾहिं बि मार्केट वेंदा आहियूं असांजी पहिरीं चॉइस इहा आहे त भई आयोडीन मिलियल असांखे लूणु खपे। इहो थोरो शऊर जी आगाही बि हुजे, पर अॼुकल्ह ॿहिराड़ी जा माण्हू अञा ताईं उन ॻाल्हि ते थोरो बिलीव कंदा आहिनि त बाबा जेको इहो अछो लूणु जेके थेली मिलंदी आहे इहो साईं ख़ालिस निज लूणु इहो अथव, बाक़ी हुन में अलाए छा मिलियल आहे। इन में बि थोरो फ़र्क़ु रखिजे थो त इन खे थोरी अवेयरनेस जी ज़रूरत आहे। जी जी बिल्कुलु, इहे बैरियर्स आहिनि जो उन्हनि माण्हुनि वटि अञा बि अवेयरनेस न आहे। ॾिसो हूंदो त तव्हां थरपारकर ऐं सांगड़ इन तरफ़ वेंदो अछड़े थर ॾे त उते जेके न कुदरती तौर जेके लूण जूं मतिलबु ढंढूं आहिनि त उते पाणी बरसाति जो पए थो, पाणी उॾी थो वञे त पोइ लूण जी शकल में थो अचे, जीअं माण्हू सम्झनि था त भई इहो त साफ़ु सुथिरो आहे, पर एक्चुअली उहो सिर्फ़ु सोडियम आहे, पोटेशियम आहे, पर उन में आयोडीन न हूंदी आहे। त उन माण्हुनि खे असां एतिरे ताईं माना मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि ते कमु कयो आहे ऐं उन्हनि खे एडुकेट कयो आहे, माण्हुनि ताईं मैसेज पुॼायो आहे। हा, कुझु अहिड़ा माण्हू आहिनि पॉसिबल आहे त उहो छो जो करे हीअ ऑन गोइंग प्रमोशन हूंदी आहे, माण्हुनि खे बार बार ॿुधायो वेंदो आहे त पंहिंजूं जेके बिहेवियर्स आहिनि चेंज कनि। हाणे त उन लूण में आयोडीन आहे, न खाईंदो त उनजो असरु तव्हांजे ईंदड़ माउनि ते बि थींदो ऐं ॿारनि ते बि थींदो, वॾनि ते बि थींदो। अल्टीमेट शकल थींदी त उहा ग्वाटर जी शकल में ईंदी आहे, ऐं ग्वाटर जूं कॉम्प्लिकेशन तमामु घणियूं जेके असांखे पोइ हॉस्पिटलाइज़ बि करे सघनि। सही सही। डॉक्टर साहब आप क्या कहेंगे आयोडीन मिले नमक के हवाले से? देखें, ये जो अभी आपने बात बोली कि बहुत लोगों का ख्याल होता है कि आयोडाइज सॉल्ट जो है वो नहीं सही होता है, या ऑब्वियसली समझती हूँ, सिंध में पिछले 12 साल से काम कर रही हूँ, तो इसीलिए लोगों को असल में हम लोगों को ये समझाना और लोगों की आदत को बदलना इतना आसान काम नहीं होता। इसीलिए जो यूनिवर्सल सॉल्ट आयोडाइजेशन प्रोग्राम है, जो कि बेसिकली एक कंसोर्शियम है, डिफरेंट NGOs और गवर्नमेंट ऑफ हेल्थ इस पर मिलकर काम कर रहे हैं, जो कि जिसका मकसद ये है कि हर घर में आयोडाइज सॉल्ट को पहुंचाना। और इसको पहुंचाने का तरीका जो है, हमारा स्ट्रेटजी जो है वो है सप्लाई पुश। हमारी कोशिश ये होती है कि जितना भी नमक खाने का बन रहा है, चाहे वो 5 रुपए वाली थैली में हो, चाहे वो 50 रुपए वाली थैली में हो, उसके अंदर आयोडीन हो। इसीलिए हम काम इस तरह से करते हैं गवर्नमेंट के साथ मिलके कि जो भी नमक की फैक्ट्रियां हैं उनमें हम जो है वो इस चीज़ को इंश्योर करते हैं कि जो भी खाने का नमक बने उसके अंदर आयोडीन जो मुकर्ररा मिकदार है उसके अंदर मौजूद हो।
हर बंदे को आयोडाइज सॉल्ट मिले, हर इंसान जो है वो आयोडाइज सॉल्ट खाए। सही। और हर एक के लिए ये ज़रूरी है, क्योंकि आयोडीन की कमी की वजह से हमारे जो बच्चे हैं उनकी दिमागी और जो उनकी जिस्मानी नशोनुमा है उसके ऊपर फ़र्क पड़ता है। हमारा मुल्क इस वक्त सबसे ज़्यादा जिस क्राइसिस का शिकार है वो है स्टंटिंग, यानी कि बच्चे जो हैं वो सही उनकी कद नहीं हो रहे हैं, उनके दिमागी तौर पे जो है वो कमज़ोर हो रहे हैं। उस कमी को ख़त्म करने के लिए जिस मिनरल की सबसे ज़्यादा ज़रूरत है वो आयोडीन है। और इसीलिए इस चीज़ की इम्पोर्टेंस को देखते हुए गवर्नमेंट ऑफ सिंध ने 2013 में इसके ऊपर बाकायदा एक कानून पास किया है कि जो भी खाने का नमक बनेगा उसके अंदर आयोडीन होनी चाहिए। ना सिर्फ ये है कि इंसानों के लिए, वो जानवरों के लिए भी है, बल्कि मवेशियों के लिए भी है। तो और इसके इन्फोर्समेंट जो है वो पहले हेल्थ डिपार्टमेंट कर रहा था, लेकिन एक अब सिंध फूड अथॉरिटी बन गई है, अब वो लोग उसके डोमेन में आ गया। तो वो इस चीज़ को भरपूर कोशिश कर रहे हैं कि हम सब मिल के ये कोशिश कर रहे हैं कि हमारे जो मुल्क के लोग हैं उनको आयोडाइज सॉल्ट जो है वो मिले। और इसी कोशिशों में हम माशाल्लाह से कामयाब हुए हैं। नेशनल न्यूट्रिशन सर्वे हुआ था पहले 2011 में, फिर उसके बाद 2018 में। तो उसमें जो फाइंडिंग्स थी, पहले सिर्फ 17% लोग खाते थे, उसके बाद फिर जो है दोबारा जब सर्वे हुआ 2011 में तो उसमें जो था 69% था। अब माशाल्लाह से 80% लोग जो हैं पाकिस्तान में आयोडाइज सॉल्ट खाते हैं। सही। तो ये हमारी अचीवमेंट है। सही, बहुत अच्छी अचीवमेंट है। अच्छा, ये भी मुझे बताते हैं फूड फोर्टिफिकेशन के हवाले से ये क्या? ये फोर्टिफिकेशन जो है बेसिकली खाने के अंदर अगर कोई ग़िज़ाई कमी होती है तो उस ग़िज़ाई कमी को पूरा करने के डिफरेंट तरीके हैं, ठीक है। और ग़िज़ाई कमी जो है वो विटामिन्स, मिनरल्स, किसी भी चीज़ की कमी हो सकती है। हम जो है मतलब मैं एक न्यूट्रिशनिस्ट भी हूँ बेसिकली, एक डॉक्टर भी हूँ लेकिन एक न्यूट्रिशनिस्ट भी हूँ। ग़िज़ाई कमी जो होती है मुख्तलिफ़ किस्म की होती है। तो उसमें जो हम विटामिन्स और मिनरल्स की कमी होती है उसको पूरा करने के लिए हम 3 तरीके इख्तियार करते हैं। एक होता है फोर्टिफिकेशन, यानी कि फोर्टिफिकेशन होता है कि एक चीज़ जो कि खाने के अंदर पहले से मौजूद नहीं होती वो हम उसके अंदर ऐड करते हैं। एक होता है सप्लीमेंटेशन। सप्लीमेंटेशन ये होता है कि हम फॉर एग्जाम्पल जैसे कहते हैं कि खून की कमी हो गई तो हम खुलात की जो गोलियां होता हैं वो लोगों को खिलाते हैं। उसके अलावा होता है डाइटरी डाइवर्सिफिकेशन, यानी कि हम खाने के अंदर वो चीज़ें ऐड करते हैं। फॉर एग्जांपल अगर खून की कमी है तो हम जो है वो लोगों को ऐसे खाने खिलाते हैं जिसके अंदर ऐसी सब्जियां या फल या गोश्त जिसके अंदर जो है आयरन कंटेंट ज़्यादा होता है। तो बाज़ चीज़ों में तो हम सप्लीमेंटेशन और जो है वो डाइटरी डाइवर्सिफिकेशन को इस्तेमाल कर सकते हैं, लेकिन बाज़ चीज़ें ऐसी होती हैं जिसके अंदर हमें फोर्टिफिकेशन ही करनी पड़ती है। फॉर एग्जांपल अगर हम आयोडीन की बात करें तो आयोडीन जो है वो चूँकि हमें कहीं और से नहीं मिलता, हम रोज़ाना हमें लोगों को देना है। जैसे मैंने आपको शुरू में बताया कि हमें हर हाल में रोज़ाना आयोडीन खिलानी है लोगों को। हम रोज़ाना आयोडीन की गोलियाँ नहीं खिला सकते। अगर मैं कहूँ कि जी मैं रोज़ाना आयोडीन की गोलियाँ खाऊँ तो ज़िंदगी भर गोली खाना मेरे लिए मुमकिन नहीं हो सकता। इसीलिए जो है वो गवर्नमेंट ने, हेल्थ डिपार्टमेंट ने और डिफरेंट पूरी दुनिया के लोगों ने मिलकर फैसला किया कि आयोडीन को किसी ऐसी चीज़ में ऐड किया जाए कि जो हमारी खुराक का डेली हिस्सा हो। तो नमक एक ऐसा मीडियम था जो कि बहुत चीप था और उसके अंदर आयोडीन ऐड करने से उसके ऊपर कोई फ़र्क भी नहीं पड़ रहा था। मज़ीद बात करते हैं, कंटिन्यू करते हैं। एक छोटा सा वक्फा ले ज़रूर। आप गोली खाने की बात करी थी, मैं एक ब्रेक खा लूँ। ज़रूर नहीं साई वठूं था। नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नंढी साही मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में। तव्हां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। मार्केट में ॾाढा सुठा बिस्किट मौजूदु आहिनि, तव्हांखे आउं ॿुधाए चुको आहियां, वरी तव्हांखे ॿुधायां थो त वीटेबल जे नाले सां मार्केट में बिस्किट मौजूदु आहिनि। ॾाढा सुठा बिस्किट आहिनि ऐं हिन में अन्न जी ग़िज़ाइयत भरपूर तरीक़े सां शामिल कई वई आहे। ऐं वॾी जेका सुठी ॻाल्हि आहे त आम बिस्किट जे मिक़दार में 5 भेरा वधीक हिन में फाइबर जो इस्तेमालु कयो वियो आहे। इहा तव्हांजे लाइ तमामु घणी सुठी ॻाल्हि आहे, छो त तव्हां हिन सां हेल्दी रहंदो, तव्हां एक्टिव रहंदो। तव्हांखे एक्टिव रखण जे लाइ, तव्हांखे हेल्दी रखण जे लाइ 5 भेरा वधीक जेको आहे मिक़दार में फाइबर हिन में इस्तेमालु कयो वियो आहे। आम बिस्किट में एतिरो नाहे हूंदो। सो हीअ जेके बिस्किट आहिनि वीटेबल वारा, इहे शुगर वारा मरीज़ बि खाई सघनि था। उहो तव्हां कीअं सोचींदो त छो खाई सघनि, छो त शुगर फ्री बिस्किट बि आहिनि। सो मार्केट में मौजूदु आहिनि। वीटेबल बिस्किट खाओ, भरपूर ज़िंदगी, ॾाढी ज़बरदस्त ज़िंदगी जियो। ऐं हूअं बि बिस्किट अक्सर पाण खाईंदा रहंदा आहियूं, मार्केट मां कॾहिं कॾहिं बेकरी मां वठी छॾींदा आहियूं। सो उन्हनि खुलियल बिस्किट्स खां भलो आहे त तव्हां हीअ पैकिंग वारा बिस्किट खाओ। वीटेबल नालो आहे हिननि जो, तव्हां स्क्रीन ते ॾिसंदा बि हूंदो, मुंहिंजे हथ में बि आहे हीअ पैकेट। वीटेबल वारा बिस्किट मार्केट में मौजूदु आहिनि। फाइबर जो मिक़दार 5 भेरा आम बिस्किट खां वधीक हिन में विधो वियो आहे। तव्हांखे एक्टिव रखे थो, तव्हांखे हेल्दी रखे थो। सो एक्टिव रहण जे लाइ ऐं पाण खे हेल्दी बणाइण जे लाइ, सेहतमंद रखण जे लाइ तव्हांखे वीटेबल जा बिस्किट खाइणा पवंदा।
छो त जेकी ॾुबरी फुकरा आहे न उन्हनि खे आउं गुज़ारिश कयां थो त जॾहिं हल्की फुल्की तव्हांखे बुख लॻे त पोइ उन में तव्हां चांहि बि जेकॾहिं मुयसरु आहे त बहितर ॻाल्हि आहे, जेकॾहिं न आहे त पोइ हीअ बिस्किट खाई सघो था। टेस्ट ॾाढी बिस्किट जी ज़बरदस्त हूंदी आहे। बीटेबल जा बिस्किट मार्केट में मौजूदु आहिनि, शुगर फ्री बि आहिनि। सो हिन लम्हे हिकिड़ो दोस्त ॿियो बि असांजे प्रोग्राम में शरीक थियो आहे, ॾाढो सुठो ॻाए थो, फ़नकार जी कमी हुई। थोरी देरि पहिरियां पाण कचहरी कईसीं पिए, राग रिहाण असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदो आहे। सो महफ़िल खे बि मचाईंदासीं ऐं तव्हां ताईं सुठा कलाम बि पहुचाईंदासीं। सुठो फ़नकार असांजे स्टूडियोज़ में पहुची चुको आहे, उनखे वेलकम चऊं था। अली गुलाम लगारी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। ठीकु आहे, वॾी महिरबानी, लख थोरा। तव्हां सां गॾु ढोलक ते कामरान भाई बि आयो आहे, उनखे बि लख थोरा, उनखे वेलकम चऊं था। उहो नज़र नथो अचे, उहो माना जादू ई माना ईअं ढोलक वॼाईंदो सो उनजे ढोलक जो आवाज़ तव्हां ताईं पहुचंदो। सो बहरहाल असां जितां कचहरी छॾी हुईसीं उतां ई कंटिन्यू कयूं था। डॉक्टर फातिमा असां सां गॾु आहे। डॉक्टर साहिबा, हम बात करें थे फूड फोर्टिफिकेशन पे, तो उसके हवाले से बात रह गई थी, तो कंप्लीट कीजिए तो आगे चलते हैं। जी बिल्कुल, हम ये बात कर रहे थे कि ग़िज़ाई कमी को हम किस तरीके से पूरा कर सकते हैं। तो उसके लिए मैंने आपको बताया था जिस तरीके से हम 3 तरीक़ों से पूरा कर सकते हैं। तो फोर्टिफिकेशन बेसिकली वो अमल होता है जिसके अंदर एक चीज़ जो कि खाने में मौजूद नहीं होती है लेकिन उसको हम ऐड करते हैं। फॉर एग्जांपल, जैसे मैंने आपको अभी एग्जांपल दी कि हम नमक के अंदर आयोडीन कुदरती तौर पे नहीं होता, उसको हम ऐड करते हैं उसके अंदर। इसी तरीके से हम फोर्टिफिकेशन और भी चीज़ों की करते हैं। पाकिस्तान में हमारी ही NGO जो कि न्यूट्रिशन इंटरनेशनल है, उसके 3 प्रोग्राम इस वक्त फोर्टिफिकेशन के चल रहे हैं। एक तो सॉल्ट के अंदर आयोडीन का ऐड करना है, उसके अलावा ऑयल के अंदर जो है वो हम विटामिन A एंड D ऐड करते हैं, और आटे के अंदर जो है वो मुख्तलिफ किस्म की और मिनरल्स और आयरन जो है वो ऐड की जाती है। क्योंकि ऐसी चीज़ों को बेसिकली ऐसे मीडियम्स को यूज़ किया जाता है जो कि हर इंसान के रोज़ाना के इस्तेमाल में आती हैं। आपने जिस तरह से देखा कि नमक भी रोज़ाना इस्तेमाल होता है, ऑयल भी रोज़ाना इस्तेमाल होता है, आटा भी। इसके बगैर हमारा कोई खाना बन ही नहीं सकता। तो हमने इन्हीं 3 चीज़ों को जो है वो यूज़ करते हुए जिन जिन ग़िज़ाई कमी के शिकार लोग होते हैं उनकी ग़िज़ाई कमी को दूर करने के लिए इन तीनों मीडियम्स को यूज़ करते हुए हम फोर्टिफिकेशन जो है वो करते हैं। और वाहिद हमारी जो ऑर्गेनाइजेशन है वो है जो कि इस पे काम कर रही है, और बड़ा सक्सेसफुल हमारे जो है ये प्रोग्राम माशाल्लाह से चल रहे हैं। सॉल्ट वाला प्रोग्राम हमारा सबसे पुराना है, उस प्रोग्राम को तकरीबन हम 20 साल से कर रहे हैं, लेकिन इनके बाकी जो प्रोग्राम जो है वो हमारे 4-5 साल से जो है वो स्टार्ट हुए हैं। तो उसके मुतालिक हम मज़ीद जो है वो उस पर हम बात करेंगे। लेकिन थोड़ा सा मैं यहाँ पे एक चीज़ बताना चाहूँगी कि आयोडीन की कमी को हम इतना ज़्यादा अहमियत क्यों देते हैं। बेसिकली हम इतना ज़्यादा इसके ऊपर हमने लॉ भी पास करवा लिया और वो सारा कुछ। तो बेसिकली प्रॉब्लम सारा ये है कि इसकी कमी की वजह से माँ और बच्चे की सेहत बहुत ज़्यादा मुतासर होती है। माँ के अंदर अगर आयोडीन की कमी होती है तो उसके हामला होने की भी हामला नहीं हो पाती माँ। उसके अलावा उसके जो पेट में बच्चा होता है उस बच्चे की जो नशोनुमा है वो सही नहीं हो पाती है। तो जो बच्चे पैदा होते हैं वो इस ग़िज़ा की कमी की वजह से दिमागी तौर पर मफलूज हो सकते हैं, जिस्मानी तौर पर भी मफलूज हो सकते हैं, जिसे हम मेंटल रिटार्डेशन कहते हैं। बच्चा जो है वो सही तरीके से जो है वो ग्रो नहीं करता, ना माँ के पेट में ना बाहर आके। तो इस और हम हर इंसान के लिए सबसे ज़्यादा अहम उसकी औलाद होती है। अगर इंसान की औलाद जो है वो सही नहीं होगी दिमागी तौर पे या जिस्मानी तौर पे, तो माँ बाप जो हैं वो परेशान होंगे। इस कमी को हम दूर कर सकते हैं एक ज़रा सी मेहनत से कि नमक में आयोडीन जो है सही मिकदार में मिला दें और रोज़ाना की बेसिस पे आयोडीन जो है हमारी डाइट में आ जाए। तो मेरी सबसे और आज का दिन हमारा मनाने का मकसद भी बेसिकली यही है कि एक तो ये कि लोग जब नमक खरीदने जाएं तो वो मांग के खरीदें, हमें आयोडाइज सॉल्ट जो है वो चाहिए। दूसरे नंबर पे ये कि जो नमक बनाने वाले हैं वो इस चीज़ को रियलाइज़ करें कि उनकी ज़रा सी एफर्ट की वजह से अगर हम माशरे में ये तब्दीली ला सकते हैं, लोगों की भलाई कर सकते हैं, तो वो जो है हमें उसके लिए करना चाहिए। और जिस तरह से आपने कहा लापरवाही की वजह से हम क्या कर रहे हैं, क्या करने जा रहे हैं, हम अपने माशरे को किस कमी का शिकार कर रहे हैं, इस चीज़ को रियलाइज़ करवाना बेसिकली आज के हमारा जो है वो दिन का मकसद है, मनाने का मकसद है, लोगों में अवेयरनेस क्रिएट करना। तो आपकी तवज्जो से आज हमें मौका मिला है कि हम इसके ऊपर बात करें, और ये बहुत आप लोगों की मेहरबानी है कि आपने हमें जो है वो मौका दिया इस पर बात करने का। इसी तरह से हम आम इंसान तक पहुंच सकते हैं जिसको ये बताएं कि जो भी नमक खरीदें, चाहे वो बेशक 5 रुपए की थैली हो, चाहे वो 25-30 रुपए की थैली ब्रांडेड थैली हो, उसमें जो है वो आयोडीन होता है, लेकिन मांग के लिए आयोडीन, ताकि जो बेचने वाले हैं उनको भी पता चले कि हमें हमारे लिए आयोडाइज सॉल्ट की डिमांड जो है वो ज़्यादा जनरेट हो रही है। तो ये हमारा जो है वो आटे पे भी काम हो रहा है, आपने कहा। बिल्कुल, आटे पे भी काम हो रहा है, ऑयल पे भी काम हो रहा है।
मकसद हमारा बेसिकली उन लोगों के लिए क्या कहेंगी जो कहते हैं कि भाई चक्की वाला आटा चाहिए हमें? हाँ, उस पे भी काम हो रहा है, उस पे भी काम हो रहा है बिल्कुल है। लेकिन कहते भाई ये आटा नहीं चाहिए, चक्की वाला आटा करेंगे। एक्चुअली होता है कि हर चीज होती है ना वो ग्रेजुअली होती है, फेज वाइज मैनर में होती है। जो भी प्रोग्राम लॉन्च होता है ये इससे हम कहते हैं पब्लिक हेल्थ इंटरवेंशंस। पब्लिक हेल्थ इंटरवेंशंस वो होती हैं जो कि हम मास लेवल पे करते हैं, कम काम से ज्यादा लोगों को फायदा पहुंचे, ठीक है। तो मतलब ये एक पब्लिक हेल्थ इंटरवेंशन है कि हम ज्यादा से ज्यादा लोगों तक अपना जो है वो पैगाम भी पहुंचाएं और सेकेंडली है कि फ़ायदा भी पहुंचाएं। तो अभी हम ग्रेजुअली उसमें काम कर रहे हैं। अभी आहिस्ता आहिस्ता पहले हमने जो है वो बड़ी बड़ी फ्लावर मिल्स जो है उनको हमने अपना टारगेट बनाया है। नेक्स्ट हमारा टारगेट यही है कि हम चक्कियों को भी जाएंगे, चक्कियों तक भी जो है वो अपना अगर लेट्स सपोज कि अगर हम इस चीज़ में कामयाब हो जाते हैं कि जो बड़ी बड़ी फ्लावर मिल्स हैं अगर अपना जो है वीट फ्लावर फोर्टिफिकेशन करेंगे तो डेफिनेटली जो होटल्स में हम नान खा रहे हैं उनको हम एड्रेस कर लेंगे, डबल रोटियां, ब्रेड्स एंड ईच एंड एवरीथिंग वो सब जो बनेंगी वो सब के सब जो है वो फोर्टिफाइड ब्रेड होगी, फोर्टिफाइड आटा होगा। तो बहुत बड़े मास को जो है वो हम कवर कर सकते हैं। फिर नेक्स्ट स्टेज इंशाल्लाह जो है वो चक्कियों के ऊपर भी। अच्छा डॉक्टर नवीद साहब ॾाढी सुठी कोचरी थिए पई, डॉक्टर फातिमा ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं पई। हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधायो तव्हां त इहो जेकॾहिं असांखे आयोडीन नथी मिले त उनजा ख़राबु असर असांजी सिहत ते कहिड़ा पवंदा? जीअं डॉक्टर फातिमा तमामु सुठो डिस्कस कयो ऐं हुन में थोरी एडिशन इहे कंदा हलूं त जेको माइक्रो न्यूट्रिएंट डिफिशिएंसीज़ आहिनि आयोडीन खां अलावा बि असां वटि जेके न्यूट्रिशन सर्वे जेका 2018 में आई, न्यूट्रिशन विंग नेशनल मिनिस्ट्री ऑफ हेल्थ सर्विस इस्लामाबाद ऐं उन जा जेके टेक्निकल हुया प्रोविंशनल चैप्टर्स हुया असांजो हिते हेल्थ डिपार्टमेंट हुयो गवर्नमेंट ऑफ सिंध जो, त उन में इहो ॾिठो वियो त माइक्रो न्यूट्रिएंट डिफिशिएंसी आयोडीन सां गॾु ॿिया बि कुझु अहिड़ा एलिमेंट आहिनि माइक्रो न्यूट्रिएंट आहिनि जंहिं डिफिशिएंसी आहे। जीअं आयरन चऊं, खून जी कमी, एनीमिया ॿारनि में, माउनि में ऐं जेके फ्यूचर मदर आहिनि जेके एडोलिसेंट थिया उन्हनि में कमी अची वई, फोलिक एसिड जी कमी अची वई, ज़िंक जी अची वई, विटामिन B12 जी कमी अची वई ऐं विटामिन A ऐं D त मतिलबु मोर देन 70% हर एज ग्रुप में डिफिशिएंट आहे। उन जे लाइ हे जेके आर्टिफिशियल असां उन में मिलाईंदा आहियूं हिकिड़े क़िस्म जूं मेदनियात विटामिन्स, त जीअं उहे कमियूं जेके असांजे सर्वे में आयूं उहे उन नेशन में पूरी थी सघनि, घुर्जूं पूरियूं थी सघनि सही तरीक़े उन ॿार हुजनि, एडोलिसेंट गर्ल्स हुजनि ऐं वॾा हुजनि। त उन हिसाब सां जो विटामिन D ॾिसूं त जेकर उमिरि वधंदी आहे त उन में डिफिशिएंसी थींदी आहे ऐं उन में बोन जा ऐं मसल जा ऐं वीकनेस जा प्रॉब्लम थींदा आहिनि। ॿारनि जे लाइ त पोइ खीर में बि का सेटिंग करणी पवंदी तव्हांखे। एग्ज़ैक्टली, तव्हां उहे शयूं मूंखे ईअं लॻे थो त तव्हां फोर्टिफिकेशन जे बारे में पढ़ियो आहे, इहे फ्यूचर जा प्लान आहिनि गवर्नमेंट जा। त हिकु त असां जेको राइस खे फोर्टिफिकेशन कयूं ऐं खीर खे बि करे सघूं था ऐं ॿियनि शयुनि खे बि जेके मकई चऊं, छो मकई कुझु इलाइक़नि में ज़्यादा खाई वेंदी आहे, लाड़काणे वारी असांजे अपर सिंध में चांवर थो खाई वञे, हेठि वरी कणक थी खाई वञे, जेके स्टेपल फूड आहिनि प्रायोरिटी आहे त उन्हनि खे फोर्टिफाई, छो हाणे सॉइल में उहे शयूं न आहिनि जो उन अॻे जीअं अन्न में मिलंदियूं उहे सभु शयूं ज़रूरत न हुई, हाणे सॉइल में उहे शयूं ख़तमु थी वियूं। त आर्टिफिशियल आहे उहे शयूं कोशिशि आहिनि ऐं हेल्थ डिपार्टमेंट ऐं हिते प्रोविंशनल असांजो गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं पिरल असांजी जेका मिनिस्ट्री आहे नेशनल न्यूट्रिशन विंग आहे उन्हनि सां मिली करे जेका बि कंसल्टेशन थी, छो 18 अमेंडमेंट खां पोइ प्रोविंशनल चैप्टर्स आहिनि त प्रोविंशनल में हिते असां वटि हेल्थ डिपार्टमेंट इन में जेके बि लेजिस्लेशन आहिनि ऐं सिंध वाइद सूबो आहे त जेके बि असांजा न्यूट्रिशन सां या फोर्टिफिकेशन्स आहिनि त सभ खां पहिरियां असांजी असेंबली में पास थींदा आहिनि ऐं हिकिड़ी सुठी अचीवमेंट हूंदी आहे। ॿियनि प्रोविंस लाइ हिकिड़ी सक्सेस स्टोरी बि हूंदी आहे त बाबा सिंध इन लेजिस्लेशन जे हवाले न्यूट्रिशन हा कुझु शयूं प्रॉब्लम आहिनि जंहिंजे करे असांजा इंडिकेटर थोड़ा थोड़ा बेहतर थी रहिया आहिनि। माना अरिड़हीं तरमियूं खां पोइ ख़ुदि मुख़्तियारी जो बाक़ाइदा सही नमूने सां हाणे अगरि देखा जाए घणनि हंधनि ते फ़ाइदो असांखे थियो आहे त उन में कुझु डिसीजन मेकिंग आहिनि प्रोविंशनल असेंबली में पंहिंजा वठी सघनि था त उहे शयूं बहितर थी रहियूं आहिनि ऐं असां वटि जेके गवर्नमेंट जा प्रोग्राम न्यूट्रिशन जा हली रहिया आहिनि स्लोली असां प्रोग्रेस करे रहिया आहियूं, पर अञा बि असांखे जंगी बुनियादनि ते कमु करिणो आहे, छो असांजी बेसिक सिहत ग़िज़ा न्यूट्रिशन सभिनी जो राइट आहे त उहो फुलफिल थिए। आयोडीन जा कहिड़ा असरात आहिनि ॿारनि में, जीअं डॉक्टर फातिमा चयो इहे असर पोइ भला तव्हां ॿुधायो, पहिरियां जेको म्यूज़िक जो असर बि असां ते लाज़मी आहे न त माना ईअं असां वठिजी विया आहियूं हाली माना मूंखे ॾाढो भउ थो थिए त मां यको जेको लूणु इस्तेमालु कयो आहे ख़ासि तौर ते खाधो जेको खाधो आहे हुन में आयोडीन हुई अलाए न। बिल्कुलु ही जो तव्हांखे ग्वाइटर किथे बि नज़र नथो सो हाणे ज़रूरु जेके असांजो प्रोग्राम ॾिसनि था उहे आयोडीन मिलियल लूणु इस्तेमालु कंदा, सिहत जे लाइ फ़ाइदेमंद आहे। तव्हां यकीनन अॼोको प्रोग्राम ॾिसी करे इन नतीजे ते पहुचंदव त आयोडीन मिलियल लूणु केतिरो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघे थो। सो असां सां अली गुलाम लगारी साहिब आहे, इजाज़त हुजे साईं सुठो कलाम हिकिड़ो ॿुधायूं, हिकु अच्छा सॉन्ग सुन लेते साईं, वाह वाह कयो।
अजीब तुझे अखियन में अजीब तुझे अखियन में कोत आहे इसरार कहीं विञाए केतरा वेठा कल्ब करार कहीं विञाए केतरा वेठा कल्ब करार जन ॾिठियूं तन कयूं सिरियूं सूरी सार आऊं छा चवां एजाज़ चवे कोन चवण जो अख्तियार लालण लैल निहार आहिनि अखड़ियूं तो जो इबरतीला पाए सोना वखियन में कजल पाए सोना वखियन में कजल करे आशिक छजई कहीं कतल करे आशिक छजई कहीं कतल पाए सोना वखियन में कजल पाए सोना वखियन में कजल अखड़न में कजल जी कहानी करे दिलड़ी छजई दीवानी अला हो पाए अखड़न में कजल जी कहानी करे दिलड़ी छजई दीवानी अला हो छा कजे छा कजे छा कजे छा कजे छा कजे छा कजे नथो कम करे ही अकुल पाए सोना वचन में कजल पाए सोना वचन में कजल मोहब्बत के मस्ताना कया दर्द दिल परवरी दीवाना कया हो कुर्ब में कैद था कुर्ब में कैद था कुर्ब में कैद था हित बेवस कहीं बिल्कुल पाए वार खाली नाहे निहारन थियूं जॾहिं बायूं बदन में बिरह जूं बरन थियूं तॾहिं हो वार खाली नाहे निहारन थियूं जॾहिं बायूं बदन में बिरह जूं बरन थियूं तॾहिं मरदा से की न मुर्दा मरदा से की न मुर्दा मरदा से की न मुर्दा कंबरली आशिक सल
पाए सोना वचन में गजल, पाए सोना वचन में गजल। करे आशिक छजे कई कतल, करे आशिक छजे कई कतल, पाए सोना वचन में गजल, पाए सोना वचन में गजल। वाह साईं वाह, पाए सोना अखियुनि में कजल। सो असां अखियुनि में कजल पाइण बग़ैर ई जेको आहे निड़ी साई वठूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, मोटी अचूं था। काराए थो कम वारो प्रोग्राम आहे, तव्हांजी ॼाण जो प्रोग्राम आहे। कुझु न कुझु ज़रूरु तव्हांखे फ़ाइदो पवंदो असांजे प्रोग्राम मां। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। आयोडीन मिलियल लूणु इस्तेमालु कयो, पंहिंजी सिहत खे बहितरु बणायो। इन हवाले सां कचहरी बि कयूं पिया। अॼु इन हवाले सां जागृता जो बि ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं इन जागृता मां तव्हां असांखे कुझु सिखणो पवंदो ऐं आम जेको लूणु पाण जेको थेली वारो इस्तेमालु कयूं था उनखां थोरो पासो करिणो पवंदो। जेकॾहिं वञो था सौदो वठणु त आयोडीन मिलियल लूणु पहिरियों तव्हांखे इहो कमु करिणो आहे त जांच इहा करणी आहे त आयोडीन मिलियल लूणु इहो वाक़ई आहे या न आहे त उहो वठी छॾियो। सो डॉक्टर नवीद साहब पंहिंजी कचहरी रहिजी पई वई त असरनि ते पाण ॻाल्हायूं पिया त उते मां वरी ब्रेक वठी छॾियो। असरु एतिरो थी वियो ब्रेक ते वञाए पहुता ते। हाणे ॿुधायो त इहो कीअं माना कहिड़ा असर थींदा आहिनि? अच्छा, हुन में मुख़्तलिफ़ ॿारनि में मुख़्तलिफ़ ऐं जेके पेट सां माऊं आहिनि हमल वारियूं उन्हनि जो मुख़्तलिफ़ आहिनि ऐं उन खां पोइ एडोलिसेंट जो मुख़्तलिफ़ आहिनि। अगरि असां ईअं चऊं त पेट वारियूं माऊं आहिनि जेकॾहिं आयोडीन नथियूं वठनि कंहिं बि सूरत में आहिनि, आयोडीन जीअं असां लूण में असां फोर्टिफाई करे ॾियूं था ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी में उतां ई असां वठूं था। ऐं जेकॾहिं या त पोइ वरी सामूंडी मच्छी या अहिड़ी का एतिरी असां खाऊं हफ़्ते में हिकु ॿ टे दफ़ा त शायदि उतां मिली वञे, पर एतिरो आसान न आहे। सी फूड सां बि सी फूड में आहे, उन में जेको आहे सो आयोडीन सुठी क्वांटिटी में मौजूदु आहे। सो हाणे हर कोई अफोर्ड करे नथो सघे त पोइ जेको लूण वारो मीडियम आहे जंहिंखे स्टेपल फूड असां चऊं त उहो वधीक आहे, सस्तो बि आहे ऐं हर को अफोर्ड बि करे वञे थो। सो माउ अगरि पेट सां हूंदी न खाईंदी त उन में छा थींदो त ॿार जी जेका ग्रोथ हूंदी आहे अंदरि, जीअं हूंदो आहे हिकिड़ो नॉर्मल ॿार त उहो साइज़ में एतिरो वॾो न हूंदो, नंढो ई हूंदो ऐं उनजो जेको दिमाग़ी तौर ते जेके न्यूरॉन डेवलप थींदा आहिनि उहो डेवलप थियणु सुठा न हूंदा आहिनि ऐं तव्हांखे ॿारु थी सघे थो त नंढे दिमाग़ वारो पैदा थिए। ओहो अच्छा, माना एॾो वॾो ख़तरो आहे। सही। ऐं उन खां अलावा उहो ॿार में पॉसिबल आहे जेकॾहिं दिमाग़ जा न्यूरॉन सही डेवलप न थिया त मेंटल रिटार्डेड थी सघे त उहो ॿारु सेहतमंद जॾहिं पैदा थींदो नथो थी सघे। अच्छा। ऐं उनजी जेका IQ लेवल ॾिसिजे उहो नॉर्मल ॿारनि वांगुरु नथी थी सघे जेकॾहिं आयोडीन जी कमी हूंदी, जेका पेट वारनि माऊं में अगरि नथियूं वठनि त चओ। कॉल हिकिड़ी वठी वठां? जी बिल्कुलु, कॉलर बि असां सां गॾु आहे, पोइ वरी कचहरी। जी जी बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम जागियान साहब। साईं केरु पिया ॻाल्हायो? साईं शौकत अली ना आयुब कॉलोनी लालका। साईं शौकत साहब कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? साईं बिल्कुलु ठीकु ठाकु, लख थोरा तव्हांजा प्रोग्राम में शामिलु थियो। छा चवणु चाहींदो भाउ? जागियान साहब, तव्हांजो प्रोग्राम मूंखे ॾाढो वणंदो आहे। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। सलाम सिंध मां ॾिसंदा आहियो प्रोग्राम। वॾी ॻाल्हि आहे साईं, ॾिसंदा रहो। प्रोग्राम आहे। थैंक यू साईं। को सवाल आहे, को पुछणु चाहियो था? का ॻाल्हि? डॉक्टर साहिब वेठा आहिनि। सवाल त कोई बि न आहे, बहरहाल तव्हांजी बसि ॻाल्हाए खे ॾाढो मज़ो थी वियो। सर वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। सो साईं पाण ॻाल्हायूं पिया त दिमाग़ जेको आहे सो नंढो बि थी सघे थो ऐं उहो नॉर्मल ॿार नथो थी सघे ऐं हुनजो IQ लेवल एतिरो कंपेयर टू जेको आहे सो नॉर्मल ॿार न हूंदो ऐं उनजी जेकॾहिं ओवरऑल प्रोडक्टिविटी कयूं ऐं जेका चइजे त अॻिते हेॾी ॿार मुल्क लाइ क़ौम लाइ छा थो करे सघे त उनजी परफॉर्मेंस एजुकेशन में हुजे, स्पोर्ट्स में हुजे या कंहिं सुठी पोस्ट ते जो एतिरी सुठी न हूंदी। त इहे त उहे थिया जेके ॿार पेट में आहे। ईअं ई जॾहिं ॿार पोइ पैदा थिए थो त चांसिस आहे त उहो जेको आहे सो घटि वज़न वारो ॿार पैदा थी सघे थो ऐं कुझु हफ़्ता पहिरियां पैदा थी सघे जंहिंखे प्रीमेच्योर चवंदा आहियूं। सो ऐं पॉसिबल आहे उहो मदर्स में कुझु अहिड़ियूं कॉम्प्लिकेशन आहिनि, ॿार जे पैदा थियण खां पोइ ब्लीडिंग जा चांसिस ज़्यादा हूंदा आहिनि। सो इहे शयूं आहिनि जेके मैटर कनि थियूं उन माउ जे लाइ बि ॿार जे लाइ बि। सो ऐं माउ थी सघे थो त जेकॾहिं माउ में कमज़ोरी आहे त उन में मसल वीकनेस थी सघे थी, फटीग, लेथार्जिक, हमेशह मतिलबु ईअं सुस्त लेज़ीनेस चइजे ऐं जेका चमड़ी चइजे ख़ुशि थी सघे थी ऐं कॉन्स्टिपेशन बि थी सघे थी। इहे असरात आहिनि जेके असांजे आयोडीन जी कमी जे करे थी सघनि था ऐं कुझु शयूं जेकॾहिं डॉक्टर फातिमा ऐड करणु चाहे त ज़्यादातर। डॉक्टर साहब से मैं पूछूंगा, डॉक्टर साहब ये भी बताएं कि हुकाम इस हवाले से क्या किरदार अदा कर रहे हैं? सिंधु गवर्नमेंट की बात हो रही थी थोड़ी सी। बिल्कुल, एक्चुअली हम तो NGO है ना, वो बता बिल्कुल।
इसमें जो है फ्रॉम द वेरी फर्स्ट डे, पहले दिन से ये प्रोग्राम जो कुछ भी हम कर रहे हैं वो गवर्नमेंट की सपोर्ट के साथ ही कर रहे हैं। पहले जब प्रोग्राम स्टार्ट हुआ, मौजूदा सूरत हाल वो बता दें। एग्जिस्टिंग भी मौजूद, बिल्कुल। यहाँ पे सिंध में जो है वो डीजी हेल्थ ऑफिस के सपोर्ट से वहाँ पे इसके बाकायदा फोकल पर्सन हैं जो कि इसको प्रोग्राम को ख़ास तौर से देखते हैं कि पूरे सिंध में इसके ऊपर कैसे काम हो रहा है। उसके अलावा यहाँ पे जो एक्सेलरेटेड एक्शन प्लान है जो कि हुकूमत सिंध का जो है वो प्रोग्राम है, PND के जो है उसके साथ होता है, उसमें बाकायदा इसके ऊपर जो है टीम है जो कि इसके ऊपर काम कर रही है। उसके ऊपर उन्होंने बजट रखा है कि वो कैसे जो है पूरे प्रोविंस के अंदर आयोडाइजेशन को इंश्योर करना है। और वो लोगों के साथ मिल के जो है वो हमारी NGO जो है इस पर काम कर रही है। इसके अलावा हमारे इसमें और भी पार्टनर हैं जिनके अंदर UNICEF भी है, वर्ल्ड फूड प्रोग्राम भी है, WHO भी है। ये सब लोग मिल के, हम सब मिल के बेसिकली हमारा कोशिश ये है कि हम सब मिल के आयोडीन डेफिशिएंसी को एलिमिनेट कर दें। इस मुल्क में आयोडीन की कमी का शिकार कोई भी बच्चा और कोई भी जो है वो लोग ना रह सकें, क्योंकि आपको पता है कि अगर बच्चा सेहतमंद नहीं होगा तो उसके नौजवान सेहतमंद नहीं होंगे, नौजवान सेहतमंद नहीं होंगे तो हमारे मुल्क की इकॉनमी जो है वो अफेक्ट करेगी, क्योंकि हमारे पास जो वर्किंग फोर्स है वो हमारे नौजवान हैं। अगर उनके अंदर वो ग़िज़ाई कमी की वजह से दिमागी सलाहियत ही नहीं होगी, जिस्मानी तौर पर, दिमागी तौर पर वो जो है वो प्रोडक्टिव ही नहीं होंगे, तो मुल्क की कैसे खिदमत कर सकेंगे। तो बेसिकली हम सब मिल के कोशिश ये कर रहे हैं कि हम अपने नौजवान को जो है इस काबिल बनाएं कि वो दुनिया के बाकी लोगों के साथ जो है वो मुकाबला कर सकें, अपने आप को जो है वो प्रूव कर सकें कि हम पाकिस्तानी हैं और हम जो है वो बेहतर तरीके से इस मुल्क को सर्व कर सकते हैं। सही। तो यकीनी बनाने के लिए क्या करना चाहिए? हम तो भाई रोज़ बताते हैं, वैसे भी हमारे प्रोग्राम होते हैं तो बताते रहते हैं, लेकिन अमल नहीं होता। मसला नहीं, मेरा ख्याल है कि ऐसा नहीं है, हमारे यहाँ अमल हो रहा है। अच्छा। लेकिन ये कि हमें अपने लोगों की सक्सेस स्टोरीज को शेयर करना चाहिए। अच्छा। अब जिस तरह आज आपने हमें एक चांस दिया, ये जो आज हमारी सक्सेस स्टोरी है माशाल्लाह से कि इस मुल्क के जो हैं वो 80% लोग आयोडाइज सॉल्ट खा रहे हैं, न्यूट्रिशन के अंदर एक ये बहुत बड़ा अचीवमेंट है, एक सक्सेस स्टोरी। आपने हमें चांस दिया, हम आपको जो है वो उसके मुतालिक बता रहे हैं। इस तरीके से जो है वो और भी जो है वो सक्सेस स्टोरीज़ हैं उनको प्रमोट करना चाहिए। सिंध TV को मैं इस मौके पे मुबारकबाद देना चाहती हूँ कि इन्होंने इस अहम दिन को आज ख़ास तौर से उजागर किया और इतना टाइम इस पे लगा रहे हैं कि लोगों को अवेयरनेस दे रहे हैं। लोगों को जब ये पता ही नहीं है कि वो एक चीज़ मार्केट में अवेलेबल है और उनको इस तरह से इसको इस्तेमाल करने से उनको कितना फ़ायदा होगा, तो हमारा ही ये फ़र्ज़ है अब सब मिल के जो है वो इस पर काम करें और चीज़ों को जो है बेहतर से बेहतर हम कर सकते हैं। ये सक्सेस स्टोरी सिर्फ किसी एक वाहिद इंसान की या उसकी कोशिश की वजह से नहीं है, बल्कि कंबाइंड कोऑर्डिनेटेड एफर्ट्स की वजह से है। गवर्नमेंट और NGOs मिलके इस पे काम कर रहे हैं और डेफिनेटली सबसे बड़ा रोल जो है वो नमक वाले हैं जो कि नमक बना रहे हैं। वो आयोडीन खुद खरीद रहे हैं और नमक में आयोडीन मिला रहे हैं। ये उनकी बहुत बड़ी जो है वो कंट्रीब्यूशन है इस मुल्क के लिए, इस मुल्क के लोगों के लिए, हमारी सेहत के लिए, बच्चों की सेहत के लिए। तो आई मस्ट से कि जी मैं समझती हूँ कि सबसे बड़े जो हमारे अचीवर्स हैं जो हमारी जिन्होंने कि इस पे काम किया वो नमक वाले हैं। और अगर उनका साथ ना हो, उनका ताउन ना हो तो हम ये सब कुछ कहते हैं ना, किसी के घर का नमक खा लिया, चख लिया तो कहते हैं भाई नमक हलाल बंदा हूँ मैं। सो अगर आयोडीन मिला नमक खा ले तो फिर क्या होगा? आयोडीन हलाल हो जाएगी। अच्छा, ज़बरदस्त। साईं डॉक्टर साहब इहो असरनि ते पाण ॻाल्हायोसीं, ग़िज़ाई जेकी ज़रूरतूं आहिनि, जीअं पाण के अहिड़ियूं ग़िज़ाऊं बि आहिनि जिन मां बाक़ाइदा आयोडीन मिली पवे, जीअं पाण जीअं तव्हां चयो त आर्टिफिशियल इस्तेमालु बि थिए थो, आर्टिफिशियल खां हटी करे बि कुझु अहिड़ियूं शयूं बि आहिनि जिन में मिलियल हुजे या असां वापराए सघूं उहे शयूं, या आहे ई कोन माना मार्केट में आर्टिफिशियल विझणो पवंदो? अच्छा, इहो ई ॾिठो वियो आहे जीअं डॉक्टर फातिमा शुरू में चयो त असां वटि सॉइल में अवेलेबल सरफेस ते हूंदो हो, बारिशूं थियूं, ॿोॾियूं थियूं, जंगलात कटिजी विया, असां उन्हनि खे ऐं प्लस जेके पेस्टिसाइड्स स्प्रे कयूं था उन्हनि जे करे उहो आहिस्ते आहिस्ते आयोडीन थी वियो आहे ख़तमु। हाणे आर्टिफिशियल इहो ई आहे त या त असां सॉइल में वॾी लेवल ते उहो माना महांगो मेथड आहे। अच्छा। अगर वो कयूं भी सॉइल में विझूं भी, जी जिप्सम विझूं था, ॿिया यूरिया विझूं था, ये विझूं भी सही, पर वो महंगो मेथड आहे। अफोर्डेबल माण्हू नथो करे सघे, अफोर्ड कंदो त वरी एग्रीकल्चर महंगो थी वेंदो। असां एग्रीकल्चर लैंड आहियूं त अॻिते ई असां जेकॾहिं प्राइसिस ॾिसूं था त मथे थी हलियूं वञनि। सो बहितर इहो आहे त जेके हिकिड़ो त आसान मेथड जेको असां लूण जे थ्रू असां फोर्टिफाई कयूं था, आर्टिफिशियल विझूं था, उहो सस्ते खां सस्तो तरीक़ो आहे ऐं हुनजी यूनिट कास्ट ॾिसूं तमामु सस्ती आहे ऐं रूटीन में असां खाऊं था। ॿियो इहो आहे त सामुंडी मच्छी आहे जेका, ऐं जेके सामुंडी मच्छी खाइनि था त डेफिनेटली उहा कमी उन्हनि में पूरी थिए थी, ऐं रोज़ खाइनि था, थोरी बि खाइनि था, हफ़्ते में खाइनि था त एटलीस्ट हुनजी रिक्वायरमेंट थोरी पूरी थींदी हूंदी। ऐं प्लस बाक़ी हाणे जेकॾहिं ट्रेस अमाउंट में
मुख़्तलिफ़ वेजिटेबल्स असां या त अहिड़े नमूने सां खाऊं, सफ़ा पकल बि न हुजनि, हा हा अच्छा अहिड़े नमूने सां हुजनि त उन मां थोरो थोरो मुक़दार मिलंदो, पर शायदि असांजी रिक्वायरमेंट पूरी न करे सघे। सही 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 पर उन में असां जेको लूणु विझूं था बसि एतिरो आहे त माण्हुनि खे कम अज़ कम इहो नालो यादि कनि, जॾहिं बि लूणु वठनि मार्केट मां त बाबा असांखे आयोडाइज़ साल्ट खपे, सही सही आयोडीन मिलियल नमक खपे। सही सही पोइ छा थींदो आहे, उहो जेका बि भाॼी लूणु साईं फ्रूट खाधनि, असां आदत आहे त जेकर सूप बि खाईंदा आहियूं मिठो त उन में थोरो मथां लूणु विझंदा आहियूं, असां वटि त ज़ैतून कटींदा आहियूं, ज़ैतून कटींदा आहियूं, पहिरियों मिठो ॻोल्हींदा आहियूं, उन खां पोइ उन में लूणु विझंदा आहियूं, त उहो लूणु जेकॾहिं विझनि बि त उहो आयोडाइज़ साल्ट, आयोडाइज़ मिलियल लूणु विझनि। सही सो इहो विझंदा त डेफिनेटली। ऐं वरी चेंज आई आहे, जी असां जॾहिं मेडिकल में असां हाउस जॉब कयोसीं सिविल हॉस्पिटल कराची में, जी साईं त उते सर्जरी वार्ड में हर ॿियो टियों बंदो ग्वाइटर सां ईंदो, सही ऐं हाणे अञा ॾिसूं था त असां वटि रेयरली को ग्वाइटर जो बंदो अचे थो, ओह, अच्छा। सो बि उहे अचनि था जिते तव्हां शुरू में ॻाल्हि कई सही। त अञा अहिड़े इलाइक़े जा माण्हू जेके सम्झनि था त भई असांखे इहो साफ़ लूणु आहे, पर एक्चुअली उहो साफ़ लूणु आहे, उहे खाइनि था, सही। उन्हनि में उहो हिकिड़ो प्रिवेलेंट केसिस ग्वाइटर जा मिलनि कलाम था। हिकिड़ो ॿुधायूं तव्हांखे, जी बिल्कुलु बिल्कुलु छा ख़्यालु आहे तव्हांजो? बिल्कुलु त मां चाहियां थो तव्हां असां ॻाल्हाए ॻाल्हाए थकिजी था पोइ पाण साई पटियो वरी फनकारे वारो ॾियूं। साईं वाह वाह कजो, छा ॿुधाईंदो साईं अली गुलाम साहिबु? तव्हांखे ॿुधायूं था अभी। बिस्मिल्लाह। जी जॾहिं आयो दर्द दिल में, तॾहिं इश्क थियो इज़हार, जॾहिं सूरनि ॾिना सेका, तॾहिं दुरुस्त थियो दीदार, दम वदत समसां बेरंगी बिर बेशुमार, कंबर अली कंबर अली कंबर अली पे ही मंझ पातार, कयम मुशाहिद महबूब जो ओ दिल में दर्द हजारों हजार, दिल में दर्द हजारों हजार, दिल में दर्द हजारों हजार, कंहिंखे सुनाया कंहिंखे सुनाया खोले माया, दिल में दर्द हजारों हजार, दिल में दर्द हजारों हजार। हिक दर्द दिल में ॿियो सूरनि सतायो, हिक दर्द दिल में ॿियो सूरनि सतायो, बाह बिरज सारो जिस्म जलायो, बाह बिरज सारो जिस्म जलायो, इहे प्रीत जा इहे प्रीत जा आहिन पार, दिल में दर्द हजारों हजार, दिल में दर्द हजारों हजार।
कंदर में आतिश लाई, हिक वेश कंदर में आतिश लाई, मोहब्बत वची बियो अबा भड़काई, मोहब्बत वची बियो अबा भड़काई, अंदर में वजो अंदर में वजो आज़ार यार, दिल में दर्द हज़ारों हज़ार, दिल में दर्द हज़ारों हज़ार। सोज़ अंदर में साह सड़े थो, सोज़ अंदर में तो साह सड़े ला, सजण बिना हिक न साइत सरे, सोज़ अंदर में साह सड़े ला, सजण बिना हिक न साइत सरे, कंबरली बिर कयो कंबरली बिर कयो बीमार यार, दिल में दर्द हज़ारों हज़ार, दिल में दर्द हज़ारों हज़ार। कंहिंखे सुनाया कंहिंखे सुनाया खोले मां यार, दिल में दर्द हज़ारों हज़ार, दिल में दर्द हज़ारों हज़ार। वाह अली गुलाम लगारी साहब, वाह वाह, मज़ो अची वियो। नंढड़ी साई वठूं था नाज़रीन, तव्हां असां सां गॾु रहिजो, मोटी अचूं था, रेल कचहरी कयूं था, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में अॼु आयोडीन जी कमी जागरता जो ॾियारो आहे, इन वाले सां ख़ासि प्रोग्राम बि असां तरतीब ॾिनो आहे। हूअं बि असांजे प्रोग्राम में जॾहिं बि तव्हां टीवी ऑन कंदा आहियो त प्रोग्राम में का न का असां वटि काराइती कम जी कचहरी हूंदी आहे, ऐं सुबुह जो पहर आहे त सुबुह सुबुह सां सुठियूं ॻाल्हियूं कम जूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि, कुझु सिखणु घुरिजे। सो मुज़ डॉक्टर असां सां गॾु आहिनि, आख़िरी लम्हा आहिनि प्रोग्राम जा, त उन्हनि मां बि भरपूर फ़ाइदो वठिजे। सो मुझे ये बताएं डॉक्टर साहब, आज कोई वाक भी रखी गई है इस हवाले से, अवेयरनेस के हवाले से, हम लोग कहाँ से निकलेगा ये पूरा प्रेस क्लब से स्टार्ट करेंगे हम इसको, और मकसद सिर्फ यही है कि ऐप हेल्थ, जिस तरह मैंने बताया कि एक्सेलरेटेड एक्शन प्लान, ये गवर्नमेंट का जो एक प्रोग्राम है, उन लोगों ने इस वॉक को अरेंज करवाया है। उसमें हम तमाम के तमाम जो स्टेक होल्डर्स हैं, यानी कि जो लोग इस पे मिलकर काम कर रहे हैं, वो इस वॉक का में शामिल होंगे। लेकिन कि गवर्नमेंट की तरफ से और आम आवाम की तरफ से जो भी इसमें शामिल होना चाहे, उसके लिए सबके लिए मोस्ट वेलकम है, वो लोग इसमें शामिल हों। मकसद सिर्फ यही है कि ज़्यादा से ज़्यादा लोग होंगे तो ज़्यादा से ज़्यादा अवेयरनेस होगी, लोगों को पता चलेगा कि इस चीज़ पे काम हो रहा है। और दूसरे नंबर पे ये कि हम इस चीज़ को इंश्योर कर रहे हैं कि जो भी खाने का नमक बने उसमें आयोडीन डले मुकर्ररा मिकदार में। हमारी 30 ppm हमारी रिक्वायरमेंट होती है ना, हमने जो मैंने आपको बताया कि 150 माइक्रोग्राम्स 150 माइक्रोग्राम हमारी एवरेज डेली रिक्वायरमेंट है आयोडीन का, जो कि आपकी स्पेन की नोक की जो टिप है उसके बराबर होती है। उस चीज़ को हासिल करने के लिए हमें नमक के अंदर 30 ppm उसको ऐड करना पड़ता है। तो हमारा जो बेसिकली सारा का सारा प्रोग्राम है, जो मकसद है वो यही है कि हम इस 30 ppm को इंश्योर करें कि नमक के अंदर ये मौजूद हो, ताकि हर इंसान की जो ग़िज़ाई कमी है उसको वो पूरा किया जा सके। आपने यहाँ पे भी बात की थी कि कौन से खाने की अशिया में ये हो सकती है। जिस तरह मैंने आपको शुरू में बताया कि सारा चूँकि दरियाओं से जो बारिशों की वजह से जो पानी बहकर दरियाओं में आता है, दरियाओं से वो सारा पानी समंदर में गिरता है। समंदर की तह में जो भी मछली होगी या जो भी समंदरी ग़िज़ा होगी, उसके अंदर आयोडीन की हमें मैक्सिमम क्वांटिटी मिलती है। लेकिन उस सी वीड या सी फिश जो होती है वो हर इंसान की पहुंच में नहीं होती। जिन ममालिक में जो है ये ज़मीन के अंदर मौजूद है, वहाँ पे आयोडीन की कमी नहीं है, लेकिन हमारे मुल्क में सारा का सारा बह गया है, तो समंदर की अंदरूनी सतह पर तो है, ऊपर सतह पे नहीं है। अजहर साहब का भी एक सवाल आ गया है, अच्छा जी, वो आपसे पूछना चाहता हूँ क्योंकि वो अहम सवाल है कि ब्लड प्रेशर के जो मरीज़ हैं उनको कभी कभार कहते हैं कि भाई नमक कम इस्तेमाल करें, उनकी कमी कैसे पूरी होगी? ओके, ये बहुत अहम सवाल है और ये बहुत कॉमन सवाल भी है, क्योंकि हम लोग जो है वो इस पर इंसान को जो आयोडीन की रिक्वायरमेंट है, जो कि मैंने आपको बताया 150 माइक्रोग्राम, उसको हासिल करने के लिए
जो हमें आयोडीन नमक में ऐड करना होता है दैट इज़ 15 ppm, बट हम ऐड करते हैं 30 ppm, ठीक है। हम उसका बेसिकली डबल, क्योंकि वक्त के साथ साथ पहले लोगों की जो ग़िज़ाई कंजम्पशन थी सॉल्ट की, हर इंसान जो है वो दिन में 10 ग्राम नमक खाता था। अब WHO ने उसको कम कर करके 6 ग्राम नमक कर दिया है, क्योंकि ब्लड प्रेशर की वजह से एक इंसान ऑन एन एवरेज 6 ग्राम नमक दिन में खाता है। उस कमी को भी पूरा जो है वो हम इस 30 ppm से जो है वो कर लेते हैं। तो जो लोग ब्लड प्रेशर के मरीज हैं और नमक कम ले रहे हैं, खुराक में कम ले रहे हैं, उनकी भी ग़िज़ाई कमी जो है आयोडीन की वो इतने ही खाने से पूरी हो रही है, जो हम जितना हमें नमक में आयोडीन मिल रहा है। दूसरे नंबर पर यह कि हमारा ये ख्याल होता है कि हम नमक सिर्फ नमक ऊपर डाल के खाते हैं, लेकिन नमक हमारे खाने की हर चीज़ में मौजूद होता है। हम बाजार से जो ब्रेड खरीदते हैं उसमें भी नमक है, इस बिस्किट के डब्बे के अंदर भी नमक है, ठीक है। हर चीज़ में नमक इस्तेमाल हो रहा है और हमारी कोशिश ये है कि जिस खाने की चीज़ में नमक ऐड होता है वो नमक जो है वो आयोडाइज्ड हो। ये जो लू बिस्किट है इसकी फैक्ट्री सक्खर में है और उसकी भी हम जो है नमक उनको भी आयोडाइज सॉल्ट वो लोग भी इस्तेमाल करते हैं। तो मतलब लाइक इस तरीके से हम कोशिश करते हैं कि जो प्रोसेस्ड फूड है, क्योंकि जो कानून बना है वो सिर्फ खुले नमक पे नहीं है, नमक की थैलियों पे नहीं है। जो भी नमक खाने का इस्तेमाल होगा, जहाँ कहीं भी इस्तेमाल होगा, उसमें आयोडीन जो है वो डलना इज़ अ मस्ट। तो हर एक बंदे की ग़िज़ाई कमी जो है वो इससे पूरी हो जाती है। सही। अच्छा नवीद साहब, USA प्रोग्राम जे वारे सां थोरो ॿुधायो, उहो छा आहे वरी? जीअं त USI प्रोग्राम यूनिवर्सल साल्ट आयोडाइज़ेशन प्रोग्राम आहे, इन जी शुरुआत डेफिनेटली जो मेन क्रेडिट आहे त न्यूट्रिशन इंटरनेशनल जेको असांजो हिते ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल IGO कमु करे थी विद सपोर्ट ऑफ न्यूट्रिशन विंग नेशनल मिनिस्ट्री सां ऐं प्राइवेशन स्ट्रक्चर जेके असांजा हिते हेल्थ डिपार्टमेंट ऐं गवर्नमेंट सिंध सां कमु करे थी। छो मेन स्टेक होल्डर त प्राइवेशन लेवल ते असांजो हेल्थ डिपार्टमेंट गवर्नमेंट जो ई हूंदो आहे, ऐं उन सां ई गॾु नेशनल लेवल ते न्यूट्रिशन विंग ऐं प्राइवेशन हेल्थ डिपार्टमेंट सां त इनिशियली हिकिड़ी प्रोग्राम हुयो यूनिवर्सल साल्ट आयोडाइज़ेशन। इहो प्रोग्राम जो नालो आहे ऐं इहो इंटरनेशनल हिकिड़ो ब्रांड नालो आहे ऐं पूरी दुनिया में इन सां इनखे सुञातो वञे थो। प्रॉपर उनजो कमु इहो आहे जागरता जो। जी हाँ, जागरता खां अलावा यूनिवर्सल साल्ट जेको इनिशिएटिव आहे ऐं प्रोग्राम आहे, त उहो जॾहिं प्रोग्राम आयो त उन जा कुझु स्टेप्स हुया। छाजे करे अगरि हिन असां सक्सेस ताईं पुगाऊं त उन में टाइम लॻो आहे, ईअं न आहे त हिकु ॾींहं जी ॻाल्हि न आहे। इनखे तक़रीबन ॾिसूं त 2001 खां वठी अॼु ताईं वेंदे म्यूचर थींदे बि तक़रीबन 15-20 साल थी विया आहिनि। छो शुरू में जॾहिं इहो असां प्रोग्राम यूनिवर्सल साल्ट आयोडाइज़ेशन शुरू कयोसीं पाकिस्तान में, त घणा चैलेंज आया, त मुख़्तलिफ़ उन में बैरियर आया ऐं अजीब क़िस्म जा हिकिड़ा इशू पैदा थिया त भई हे असां मिलायूं था त हिन सां हे थींदो, पर अॼु ॾींहं ताईं ॾिसो उहो सक्सेस स्टोरी आहे त माण्हू जी चॉइस थी वई आहे त असांजो लूणु आयोडाइज़ मिलणु खपे। माण्हू ज़हन में इहा ॻाल्हि हुई न, पुराणा माण्हू अञा बि चवंदा आहिनि साईं असां हटा कटा वियासीं, कुझु बि न हुयो, हाणे वरी अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची वियूं आहिनि। उहो ज़मानो चेंज हो, हाणे चेंज आहे। त एक्चुअली हे इंटरनेशनल हिकिड़ो यूनिवर्सल साल्ट आयोडाइज़ेशन प्रोग्राम जेको पूरी दुनिया में तक़रीबन हाणे त तक़रीबन जेके बि मुल्क आहिनि उते सक्सेसफुल मॉडल आहे, सक्सेस प्रोग्राम आहे। अगरि के इंडिकेटर न्यूट्रिशन जा बहितर थिया आहिनि त असांजा इहे आयोडीन जा इंडिकेटर न्यूट्रिशन में तमामु सुठी प्रोग्रेस कई थी। असां त चाहींदासीं त ॿिया जेके प्रोग्राम USI वांगुरु ॿिया बि प्रोग्राम आहिनि जेके मुख़्तलिफ़ न्यूट्रिशन ते कमु था कयूं, असां त चवंदासीं त उहे न्यूट्रिशन इंडिकेटर उहे बि प्रोग्रेस कनि त असां जीअं असांजा ग्लोबल न्यूट्रिशन टारगेट्स आहिनि ऐं जेके असांजा SDG सस्टेनेबल डेवलपमेंट गोल उन्हनि खे असां 2025 ऐं 2030 जे हिसाब सां उन्हनि खे पूरो करे सघूं। सही। हुकूमत इन वारे सां ॾाढी सुठियूं कोशिशूं करे। शुरूआत में त जीअं तव्हां चयो 2001 खां वठी करे हिकिड़ो कमु थिए पियो, त शुरूआत में त इश्तिहार बि इन मुहिम जा हलाया पिया, आयोडीन मिलियल लूणु इस्तेमालु कयो, टीवी ते बार इहो हाणे थोरो घटि थी वियो आहे, पर हाणे पाण वरी वेठा आहियूं न। सो इन जे करे हा न अॼु सुठो अपॉर्चुनिटी आहे। ऐं जीअं डॉक्टर फातिमा चयो त सिंध TV खे इहो क्रेडिट वञे थो त अॼु किथे बि शायदि प्रोग्राम कोन थींदो हूंदो वर्ल्ड आयोडीन डे जे हवाले सां, शायदि सिंध TV मॉर्निंग शो पहिरियों प्रोग्राम जिते इहे सभु शयूं उजागर थींदियूं। व्यूअर्स तमामु घणा आहिनि, असांखे ख़बर आहे त अंदरूनी सिंध ऐं कराची में बि असांजे रूरल अर्बन सेल में ॾिसो त उते सिंध TV काफ़ी ॾिठा था वञनि। त अॼु जेके व्यूअर्स ॾिसंदा हूंदा त उन्हनि खे भरपूर फ़ाइदो थियो हूंदो त आयोडीन जी इंपॉर्टेंस केतिरी आहे, ऐं जिथे जिथे अगरि हुननि खे न बि ख़बर हूंदी अॼु ख़बर पइजी वई हूंदी। सो कोशिशि कंदासीं त इहो शयूं पंहिंजे घर में इस्तेमालु कनि, इहो मैसेज ॿियनि ताईं पहुचाइनि त इहे ख़बर पए त असां वटि जेको आयोडीन जी आहे त हिकिड़ो नंढिड़ो एलिमेंट, पर उन जा असरात जेके तमामु वधीक आहिनि। मैसेज जी ॻाल्हि निकिती त को अञा को मैसेज जेको रहिजी वियो हुजे त ॾेई छॾियो। बसि इहो ई चवंदासीं त ॿियो को बि लूणु न, मैसेज अॼु चवंदा आहिनि न टेक होम मैसेज इहो ई आहे मुंहिंजे तरफ़ां, त ॿियो को बि लूणु न, आयोडाइज़ मिलियल लूणु इस्तेमालु कयो ऐं उहो ई मार्केट मां उते वञी डिमांड करे दुकाननि ते वठो त बाबा असांखे आयोडीन मिलियल लूणु खपे ऐं असांजी उहा ई चॉइस आहे। सही डॉक्टर फातिमा, आप आखिर में मैसेज देना चाहेंगे? जी बिल्कुल, एक तो मैं आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगी और दूसरे नंबर पर यह कि
हम सब लोगों की एक कोऑर्डिनेटेड एफर्ट की वजह से आज हम यहाँ तक पहुँचे हैं। तो इसमें जिन लोगों के लिए पहुँचे हैं वो आम आवाम है, और मेरा ख्याल है सिंध टीवी जो है वो उससे ज़्यादा व्यूअरशिप आम आवाम की और किसी चैनल की नहीं है। जी जी बिल्कुल। तो मैं आपके चैनल के तवज्जुह से यही सबको कहना चाहूँगी कि अपने खुराक पे थोड़ा सा ध्यान दें, अपनी सेहत पे ध्यान दें। हमें हमारी जो सेहत है वो अल्लाह ताला की एक बहुत बड़ी नेमत है और अल्लाह ताला की एक अमानत है। तो अगर हम एक चीज़ अच्छी ख़रीद के खाएं, नमक के हवाले से भी मैं यही कहना चाहूँगी कि अच्छे से अच्छा साफ़ सुथरा नमक ख़रीद के खाएं और आयोडाइज सॉल्ट मांग के खाएं, ताकि वो उनके बच्चे और वो सब खुद जो है वो सेहतमंद। सही सही, बहुत शुक्रिया डॉक्टर फातिमा आपका, डॉक्टर नवीद भुट्टो साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं मां त इहो तय करे छॾियो आहे त हाणे आयोडीन मिलियल लूण इस्तेमालु कबो। अॼु सौदो वठिणो आहे बि घर में जेको आहे सो आयोडीन मिलियल लूण वठी वञिणो आहे। सो अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो। इन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां वीटेबल बिस्किट वारनि ताउन फरमायो। सो वीटेबल बिस्किट ॾाढो ज़बरदस्त आहे। फाइबर जो इस्तेमालु आम बिस्किट जी मिक़दार में 5 भेरा वधीक इन में कयो वियो आहे ऐं हेल्दी तव्हांखे रखे थो, तव्हांखे एक्टिव रखे थो, शुगर फ्री बि आहे। सो हीउ वीटेबल बिस्किट तव्हां मार्केट मां वठो, तमामु घणो जेको आहे सो इन मां बि तव्हांखे फ़ाइदो पवंदो। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो। हिन प्रोग्राम खां फ़ौरन बैदि वरी हिकिड़ो ॿियो प्रोग्राम तव्हां ॾिसंदव, उहो कृषि वारनि जो प्रोग्राम आहे। उन प्रोग्राम जो नालो आहे सिहत जो सफ़र। उन में बि आउं मुखातिबु थींदुसि, आउं हाज़िर थींदुसि तव्हां सां गॾु। हिकिड़ो हकीम साहिब सां गॾु हूंदो जेको कृषि वारनि जेकी मार्केट में मुख़्तलिफ़ दवाऊं ॾिनियूं आहिनि उन्हनि दवाउनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं को न को मर्ज़ु को आर्ज़ो उन ते डिस्कस असां कंदासीं। उहो प्रोग्राम बि तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद हूंदो। हीउ प्रोग्राम हिते पूरो थिए थो। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। आख़िर में वेंदे वेंदे असां अली ग़ुलाम लगारी साहिब खां हिकु सुठो कलाम बि ॿुधंदासीं। मुहर्रम नाज़ तव्हांजी वॾी महिरबानी, अदा कामरान साहिब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु रखिजो। जीए लतीफ़, जीए मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई जी। खजाना मस्त इश्क अलस्ती में कया मोहब्बत मस्ताना खुलिया इसरार अंदर में रहबरी राज रिंदाना हर दम गुम वजूद में इश्क वारा आस्ताना कंबर अली कंबर अली कया बिरह बेगाना से घर खरीदा केतरो जन खे कैद कुरब में आहे कयो जन खे कैद कुरब में आहे कयो से बेदर निहारन कीअं वरी से बेदर निहारन से बेदर निहारन कीअं वरी से बेदर निहारन कीअं वरी जन खे कैद कुरब में आहे कयो जन खे कैद कुरब में आहे कयो से बेदर निहारन कीअं वरी से बेदर निहारन कीअं वरी
केंडे कीन निहार वे केंडे की हारीता लगी जन के आहे ज़ौक़ ज़री लगी जन के आहे ज़ौक़ ज़री से बेहतर न्यारन कीअं वरी जन क़ैद क़ुर्ब में आहे कयो जन खे क़ैद क़ुर्ब में आहे कयो से बेहतर न्यारन कीअं वरी सबक सिख वारो पल पल तो पढ़ा सच सोज़ सोबत में पियो यार सणा सबक सिख वारो पल पल तो पढ़ा सच सोज़ सोबत में पियो यार सणा हम मोहब्बत वारी मैं थो मरा हम मोहब्बत वारी दिलड़ी चरी से बेहतर न्यारन कीअं वरी के क़ैद क़ुर्ब में आहे कयो जन खे क़ैद क़ुर्ब में आहे कयो से बेहतर न्यारन कीअं वरी से बेहतर न्यारन कीअं वरी कंबर अली हमोस्त कर